मुफ्ती मुजीब रहमान जा बयान जी समातला मुफ्ती मुजीब साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वलाक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमाइन इला यौमिद्दीन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व क़ाला अल्लाहु तआला वल अस्रि इन्नल इंसाना लफ़ी ख़ुस्र इल्लल्लज़ीना आमनू व अमिलुस्सॉलिहाति व तवासौ बिल हक़्क़ि व तवासौ बिस्सब्र। व क़ाला अल्लाहु तआला फ़ी मक़ामिन आख़र क़ुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफ़ुवन अहद। व क़ाला नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अना ख़ातमुन नबिय्यीन ला नबिय्य बअदी। व क़ाला नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुन फ़िद्दुनिया कअन्नका ग़रीबुन औ आबिरुस सबील। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़हुन नबियुल करीम व अला आलिहि व सहबिहि अजमाइन इला यौमिद्दीन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मैं मोहतरम मोज़िन दोस्तों, अल्लाह ताला जा एहसान थिया जी अल्लाह ताला तव्हां असांखे पंहिंजे घर में अचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई आहे ऐं उहो अल्लाह ताला पूरी दुनिया जे मथां ग़ालिब आहे, शहनशाह बादशाह मुख़्तसिर वक़्त जे लाइ अल्लाह ताला तव्हां असांखे दुनिया जी तरफ़ मोकिलियो आहे। हक़ीक़ी जेकी ज़िंदगी आहे ऐं हक़ीक़ी जेको रहण जो मक़ाम आहे उहो अल्लाह ताला ईमान वारनि जे लाइ आख़िरत में बनायो आहे। उन ज़िंदगी खे बणाइण जे लाइ अल्लाह ताला तव्हां असांखे दुनिया जी तरफ़ मोकिलियो आहे। हाणे होशियारु बंदो उहो ई आहे जेको अल्लाह ताला जे अहकाम खे पंहिंजे मथां खणे ऐं अल्लाह ताला जे हुकुमनि जे मुताबिक़ ज़िंदगी बसर करे ऐं अल्लाह ताला जेको तरीक़ो जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो बयानु कयो आहे उन जे मुताबिक़ पंहिंजी ज़िंदगी बसर करे इहो दुनिया में बि कामयाबु थी वेंदो ऐं आख़िरत में बि कामयाबु थी वेंदो। पुटु तूं गिलास पाणी था मथां भरा वासीं खे मोकिलियोसि, पाणी मथे पियो गुगी में चयोसि पाणी पियो अथसि। अल्लाह ताला क़ुरान हकीम में सूरत असर जे अंदरि जेकी तिलावत कई से इन जे अंदरि अल्लाह ताला इंसान जी रहनुमाई बयानु कई आहे ऐं अल्लाह ताला मुख़्तसिर हिकु आयत जे अंदरि तमामु वॾी अल्लाह ताला डिटेल खे बयानु कयो। वल असर अल्लाह ताला कसम खयो ज़माने जो, त कसम आहे ज़माने जो, इन्नल इंसान लफ़ी ख़ुस्र, बेशक इंसान जेको आहे ख़सारे में आहे। यानी दुनिया जे अंदरि अमूमन इंसान ज़्यादातर इंसान जेके माइल आहिनि उहे कुफ़ुर जी तरफ़ आहिनि ऐं ज़्यादातर इंसान जेको आहे उहो पाण खे क़ैद करणु नाहे चाहींदो ऐं पाण खे आज़ादु करणु चाहींदो आहे। ऐं इस्लाम अल्लाह ताला इस्लाम जे अंदरि कुझु पाबंदियूं लॻायूं आहिनि इंसान जे मथां जंहिंमें इंसान तमामु मासियत खां तमामु बुराइनि खां परे रहंदो ऐं अल्लाह ताला जे हुकुमनि जी तकमील कंदो। अल्लाह ताला फ़रमायो कसम आहे ज़माने जो, इन्नल इंसान लफ़ी ख़ुस्र, बेशक इंसान जेको आहे उहो ख़सारे में आहे। यानी कुफुर जी तरफ़ जीअं जो इंसानु वेंदो त इहो ख़सारे में हलियो वेंदो
ऐं अहिड़ी तरह इहो मासियत खे क़बूल करण वारो थी वेंदो। इंसान जे दिलि जे अंदरि जॾहिं ईमान लहंदो आहे, ईमान ईंदो आहे, त पोइ इंसान मासियत खां बचंदो आहे ऐं बुराइनि खां बचंदो आहे। ऐं पोइ इंसान जो ध्यानु जेको आहे उहो अलाह ताला जी तरफ़ थींदो आहे। पर जेकॾहिं अगरि कंहिं इंसान जो ध्यानु अलाह ताला जी तरफ़ नाहे ऐं अलाह ताला जी कुदरत, अलाह ताला जी ताक़त हिन जे दिलि में नाहे, त पोइ हे मासियत जे तरफ़ ऐं गुनाह जे तरफ़ ऐं कुफ़र जी तरफ़ दौड़ लॻाईंदो। हिकु इस्लामी आहे, इस्लाम जी दौलती आहे ऐं इस्लाम जो अक़ीदो ई आहे जेको इंसान खे फितने ऐं फ़साद खां ऐं बुराइनि खां, मासियत खां बचाईंदो रहंदो आहे। पोइ अलाह ताला फ़रमाए त इंसान मुकमल ख़सारे में आहिनि मगर उहे बंदा जे ईमान नंदो। ईमान छाखे चइबो आहे? ईमान बिल ग़ैब, इहा हिकु वॾी ॻाल्हि आहे। हिकिड़ो बंदो ग़ैब जे मथां ईमान जेको आणे थो, इहो कमाल थो करे। छाजे करे त ग़ैब उनखे चइबो आहे जेके इंसान जे आॾो उहे मरहला आया न हुजनि, बल्कि उहे मरहला ईंदड़ ज़माने में ज़ाहिर थियनि। जीअं क़बर वारी ज़िंदगी, जीअं जनम वारी ज़िंदगी, जीअं जन्नत वारी ज़िंदगी, जीअं आलम बरज़ख़। हाणे इहे जेके बि शयूं आहिनि, इहे इंसान हिन टाइम नाहे ॾिसंदो। इहे इंसान ॾिसंदो कुझु टाइम बाद में, यानी इंसान जे मथां जंहिंजो मौत सवारु थींदो, इंसान बाद में इन शयुनि खे ॾिसंदो। त ईमान उनखे चइबो आहे त इंसान ज़बान सां इन ॻाल्हि जो इक़रार करे त मूंखे जीअं बनायो आहे, मुंहिंजो जेको रब आहे उहो अकेलो आहे, हिकु नंबर ते। ॿिए नंबर ते जेको पैगम्बर हिन खे अलाह ताला जी दीन जी दावत थो ॾिए, उन पैगम्बर खे सचो मञणु ऐं तमामु उन पैगम्बरनि जे अहकाम ते हलणु, इन खे ईमान चइबो आहे। ऐं टे नंबर ते पैगम्बर जेके ग़ैब जूं ख़बरूं ॿुधाए, उन जे मथां यकीन करणु। हाणे हिन टाइम अल्हम्दुलिल्लाह तमामु मुस्लमान जो इहो अक़ीदो आहे त असांजे मौत खां बाद में, मरण खां बाद में जेकी ज़िंदगी शुरू थियण वारी आहे, यकीन तौर ते क़बर में राहत बि आहे, क़बर में सुकून बि आहे ऐं क़बर में अज़ाब बि आहे। पोइ इन जा मामला मुख़्तलिफ़ आहिनि। जेकॾहिं को इंसान दुनिया जे अंदरि नेक थी करे ज़िंदगी गुज़ारे थो, अलाह ताला जे हुकुम जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारे थो ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े ते ज़िंदगी गुज़ारे थो, इन इंसान जे लाइ क़बर में आसानी थींदी। जीअं जो हदीस जे तमामु वॾे किताबनि में आयो आहे। ऐं जेकॾहिं को इंसान अलाह ताला जे हुकुम जे मुताबिक़ ज़िंदगी नथो गुज़ारे, त पोइ उन जे लाइ क़बर में पिटाई आहे, आख़िरत में उन जे लाइ पिटाई आहे, यौम महशर में उन जे लाइ ख़वारी आहे। अलाह ताला असांखे दुनिया जी तरफ़ मोकिलियो ऐं मोकिलण खां बाद में अलाह ताला हिकु किताब असांजी तरफ़ जारी कयो, उहो किताब आहे क़ुरान हकीम। उन जे अंदरि अलाह ताला सभु मिसाल बयानु कया त तव्हांखे मामलात कीअं गुज़ारणा आहिनि, तव्हांखे उथणो कीअं आहे, तव्हांखे ज़िंदगी पंहिंजी बसर कीअं करणी आहे, तव्हांखे मामला कीअं करणा आहिनि। उन में साफ़ तौर ते अलाह ताला अक़ीदो बयानु कयो ऐं उन में अलाह ताला इहा बि शइ बयानु कई त हिन पूरी काइनात में तव्हांजे नफ़े ऐं नुक़सान जो जेको मालिक आहे उहो मां अकेलो अलाह जे हथ में आहे। मां अलाह खां अलावा जंहिंजे तरफ़ बि पंहिंजा मामला खणी वेंदव, उहे तव्हांजे मामलनि खे क्लियर नथा करे सघनि ऐं तव्हांजे मामलात खे हल नथा करे सघनि। ऐं जेकॾहिं तव्हांजो उन ते अक़ीदो बीठो आहे, इहो अक़ीदो गुमराहनि वारो अक़ीदो आहे। त इन आयत जे अंदरि अलाह ताला इहो ई बयानु कयो, इन्नल इंसान लफ़ी ख़ुस्र। जंहिं बि इंसान कुफ़ुर खे इख़्तियार कयो, मासियत खे इख़्तियार कयो, इहो यकीन तौर ते ख़सारे में आहे। इल्लल्लज़ीन आमनू, मगर उहे बंदा जंहिं ईमान आंदो, व आमिलुस्सालिहात, नेक कम कया,
वतवासौ बिल हक़, ऐं माण्हुनि खे हक़ जे तरफ़ छिकींदा रहिया। वतवासौ बिस्सब्र, ऐं अहिड़ी तरह माण्हुनि खे सब्र जी तलक़ीन कंदा रहिया। अलाह ताला फरमायो इहे ई इंसान आहिनि जेके कामयाबु आहिनि। तमामु भार दोस्तो, कामयाबी जो जेको मयार आहे, कामयाबी जो जेको तरीक़ो आहे, उहो अलाह ताला जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े में रखियो आहे। बाक़ी इन खां अलावा जेके बि दुनिया जा कुझु तरीक़ा आहिनि, इहे टेम्परेरी आहिनि, कुझु टाइम ताईं हलनि था, कुझु टाइम खां बाद में नुक़सान जे तरफ़ इहे शिकार थींदा। ॾिसो, इस्लाम हिकु वॾी दौलत आहे। इन दौलत जो इंसान क़दुरु करे। काफ़रनि जी क़यामत ॾींहुं वॾे में वॾी ज़िलत रुसवाई इहा हूंदी त दुनिया जे अंदरि हिकिड़ो काफ़र माल ठाहियो हुजे, पैसा ठाहिया हुजनि, तमामु वॾो मशहूरु थियो हुजे, पर इहो काफ़र जीअं जो इन जे मथां मौत ईंदो ऐं मौत इन जे मथां जारी थींदो, मरण खां बाद में इन जो जेको बि माल हुयो इन जे माल हथ मां निकिरी वेंदो। हिकु नंबर ते दुनिया में वॾे में वॾो नुक़सानु हुनखे इहो पवंदो। दुनिया में हर हिकु काफ़र या हर इंसान इन दौड़ में लॻो पियो हूंदो आहे पैसो मां वॾो ठाहियां। त जंहिं टाइम मलकल मौत फ़रिश्ता अची करे मथां बीहनि था ऐं रूह कब्ज़ कनि था, त जेको बि तव्हां माल ठाहियो उहो माल तव्हांजे हथनि मां मुकमल निकिरी वेंदो, यानी उहो माल तव्हांजो न आहे। काफ़र जे लाइ हिकिड़ो इहो टेंशन, दुनिया जे अंदरि इस्लाम न हुजण जी सूरत में त जेको माल दुनिया जे अंदरि कमायो उहो सॼो माल हलियो वेंदो। ऐं ॿिए नंबर ते ॿियो नुक़सानु इहो त यौम मशर जे लाइ उन कंहिं क़िस्म में कोई बि तयारी न कई आहे। हाणे क़यामत में जीअं जो काफ़र बीहंदो, काफ़र जे लाइ जहन्नम खां अलावा ॿियो कुझु बि न आहे। पोइ उहो हीअ तमन्ना कंदो त काश दुनिया जे अंदरि ईमान खे इख़्तियार कयां हा, अलाह ताला जे अहकाम खे मां खणा हा, या न खयुमि त या अलाह हाणे मूंखे ॿिनि सूरतुनि मां हिकिड़ी सूरत ॾेई छॾ, हिकिड़ी सूरत इहा ॾेई छॾ, या मां मिटी में वञी करे मिलां, यानी मुंहिंजो वजूद बि मुकमल वजूद ख़तमु थी वञे। हिकिड़ो तरीक़ो इहो थिए, या त मुंहिंजो वजूद मुकमल ख़तमु थी वञे। जेकॾहिं ईअं नथो थिए पोइ दुनिया जी तरफ़ मूंखे दुबारा मोटाए। एक क़यामत ॾींहुं काफ़र जी तमन्ना थींदी जेकी बेकार साबित थींदी त अलाह ताला ईमान ॾिनो आहे, इन ईमान जो क़दुरु करे वठो। ईमान तमामु वॾी दौलत आहे। अलाह ताला मुस्लमान बनायो आहे, अलाह ताला ग़रीब बनायो आहे, पर अलाह ताला ईमान ॾिनो आहे त तव्हां नमाज़ ते अलाह ताला जे अहकाम ते क़ाइमु दाइमु रहो था, तौहीद ते क़ाइमु दाइमु रहो था, त दुनिया जी जेकी इहे मुसीबत टेंशन आहिनि इहे कुझु टाइम जे लाइ, आख़िरत में अलाह ताला हमेशह लाइ राहत ॾेई छॾींदो। ॾिसो, दुनिया जो जेकी ख़ुशी आहे उहा बि बीहंदी न आहे, दुनिया जो जेको ग़म आहे उहो बि बीहंदो न आहे। कंहिं इंसान जे मथां ग़म जा पहाड़ टुटी पवनि दुनिया जे अंदरि, पर दुनिया जो वक़्तु जेको कंहिं क़िस्म में कोई बि स्टॉप थी करे बीहंदो न आहे, उहो वक़्तु गुज़री वेंदो, हलियो वेंदो। ऐं यादि रहणु खपे दुनिया जी राहत बि हमेशह न हलंदी आहे। कंहिं इंसान खे दुनिया जे अंदरि वॾो सुकून आयो, माल आयो, पैसो आयो, उहिदो आयो, सुकून थो मिलियो, पर इहो सुकून हिकु जॻह ते स्टॉप थी करे बीहंदो न आहे। इहो सुकून हलियो वेंदो, ट्रेवल करे वेंदो। आख़िरत में जेकी पुछा कई वेंदी उहा सिर्फ़ु ईमान जी पुछा कई वेंदी, अमल साले जी पुछा कई वेंदी, ऐं ख़ुदि में ख़ुदि असांजा अमल निकिरी पवंदा। असांजा अमल फ़रिश्ता आॾो खणी करे बीहंदा, त क़यामत ॾींहुं पुछा छाजी कई वेंदी, सिर्फ़ु जेको अमाल जी कई वेंदी। त इंसान जंहिं हालत में मरंदो आहे, क़यामत ॾींहुं उन हालत में उथारियो वेंदो। जंहिं हालत में इंसान जो मौत थियो न, नेकी जी हालत में मौत थियो, त क़यामत ॾींहुं नेकी जी हालत में उनखे उथारियो वेंदो। ऐं जेकॾहिं मौत अगरि मासियत ऐं गुनाह में थियो आहे, त क़यामत ॾींहुं उन हालत में उन अक़ीदे सां गॾु जेको उथारियो वेंदो। त आख़िरत जा मरहला ॾाढा ॾुखिया आहिनि। क़बर जा मरहला इंतिहाई संगीन आहिनि। इन संगीन मरहलनि में तव्हांखे बि गुज़रिणो आहे ऐं मूंखे बि गुज़रिणो आहे। उनजी असां तयारी करे वठूं। ॾिसो, ईसा अलैहिस्सलाम खे अलाह ताला इहो मौजूदु ॾिनो त ईसा अलैहिस्सलाम मुर्दनि खे ज़िंदा कंदा विया। हिकु मरतबे ईसा अलैहिस्सलाम पंहिंजी माउ बीबी मरियम जे क़बर खां चकर लॻायो, गुज़र कयो, ऐं पोइ ॾिठईं त साम्हूं माउ मरियम जी क़बर आहे। ऐं पोइ मथां बीह करे पोइ इहे अल्फाज़ जेको इरशाद फरमाई, ए अम्मा जेकॾहिं तूं चवें त मां तोखे ज़िंदा करण जो
अल्लाह ताला खां दुआ घुरां तूं ज़िंदा थी सघें थी। अल्लाह ताला जो पैगम्बर हुयो, हे ईसा अलैहिस्सलाम जे अंदरि ईसा अलैहिस्सलाम जो वॾो मौजूदु हुयो त मुर्दनि खे ज़िंदा कंदो हुयो। त क़बर खां गुज़र करे पोइ इहो इरशाद फरमाई, ए अम्मा जेकॾहिं अगरि तूं मूंखे इहा इजाज़त ॾे मां दुआ घुरी करे तोखे ज़िंदा कयां अल्लाह जे हुज़ूर खां। त पोइ क़बर मां मां जो आवाज़ु आयो, आवाज़ु इहो आयो त पुट ज़िंदा त मां थी वेंदुमि, पर जेकी मौत जी सख़्ती आहे उनखे मां बर्दाश्त नथी करे सघां। मौत जी जेकी सख़्ती आहे उनखे मां बर्दाश्त नथी करे सघां। त मालूम थिए थो मौत जी सख़्ती जो असरु जेको आहे उहो तमामु वॾो आहे। ईसा अलैहिस्सलाम हिकु मरतबे नूह अलैहिस्सलाम जे पुट खे जेको आहे ज़िंदा कयो। ईसा अलैहिस्सलाम हिकु मरतबे नूह अलैहिस्सलाम पुट साम खे जेको आहे ज़िंदा कयो। ऐं ज़िंदा करण खां बाद में यानी कुझु काफ़रनि जेको आहे शर्त लॻाया हुया त जेके नवां मरी था वञनि उन्हनि खे तव्हां फौरी तौरु ज़िंदा कयो था। हाणे असांखे ईसा नूह अलैहिस्सलाम जो पुटु जेको साम यानी उनखे हज़ारे साल गुज़री चुका हुया, त उनखे ज़िंदा करे ॾेखारियो। त पोइ ईसा अलैहिस्सलाम फरमाए मां ज़िंदा कंदो अल्लाह ताला जे अमुर सां। अल्लाह ताला 1000 साल छा पर 10,000 साल पुराणी क़बर खे बि अल्लाह ताला ज़िंदा करे ॾेखारे थो। मां सिर्फ़ु बरक़ात जो नफ़िल पढ़ंदो आहियां, ज़िंदा अल्लाह ई कंदो। त उन्हनि चयो त साईं ठीकु आहे, नूह अलैहिस्सलाम जो पुटु साम जी क़बर आहे, हिन खे ज़िंदा करे ॾेखारियो। त ईसा अलैहिस्सलाम बरक़ात जो नफ़िल पढ़ी करे हिन खां बाद में अल्लाह खां दुआ घुरी, या अल्लाह हिन नूह अलैहिस्सलाम जे पुटु साम खे ज़िंदा कर। त दुआ घुरी, हिन खां बाद में दुआ क़बूल थी वई ऐं क़बर खे खोटियो वियो। नूह अलैहिस्सलाम जो पुटु जेको साम बिल्कुलु ज़िंदा थी करे ॿाहिरि निकितो। त ईसा अलैहिस्सलाम ख़ुदि बि पुछा कयो ऐं ॿिया जेके क़ौम वारा हुया न उन्हनि बि पुछा कयो त तूं जंहिं टाइम इंतकाल करे वियो हुई त तुंहिंजी उमिरि जेको आहे बिल्कुलु जवानी वारी हुई, नंढी उमिरि हुई तुंहिंजी, ऐं हाणे हिन टाइम क़बर खां उथी आहे त तुंहिंजी ॾाढी सफ़ेद आहे। ऐं सफ़ेद ॾाढी थोरे टाइम में न थींदी आहे, जवानी में न थी वेंदी आहे, लेट सां वञी करे थींदी आहे। पोइ साम जेको आहे नूह अलैहिस्सलाम जो पुटु हुयो, उनजो हक़ीक़त में जंहिं टाइम मुंहिंजो इंतकाल थियो हुयो न मुंहिंजी उमिरि इंतिहाई नंढी जवानी वारी हुई, पर हाणे हे जेकी मुंहिंजी ॾाढी सफ़ेद थी वई आहे न इहा इन एतबार सां थी वई आहे जंहिं टाइम मूंखे अमुर थियो त क़बर खां तूं जेको उथ त मूंखे यकीन थी वियो त अल्लाह ताला हाणे क़यामत खे क़ाइमु करे छॾियो आहे। हाणे अल्लाह ताला क़यामत खे क़ाइमु करे छॾियो आहे त मूंखे इहो ख़ौफ़ थियो त हाणे क़यामत यौम महशर में इन टाइम बीहणो पवंदो, इन जे करे मुंहिंजी मुकमल ॾाढी सफ़ेद थी वई आहे। तव्हांजे बार दोस्तों क़बर जो जेको मरहलो आहे उहो नॉर्मल मरहलो न आहे। इन जे बारे में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तमामु वॾी ताक़ीद बयानु कई आहे। असांजा गुनाह जेतिरा घटि हूंदा अल्लाह ताला ओतिरो आसानी जो मामिलो क़बर में अदा फरमाईंदो। ऐं जेकॾहिं गुनाह मासियत ज़्यादा आहिनि पोइ चाहे उहो औरत हुजे या मर्द हुजे पोइ उहो पंहिंजो मुंहुं जेको आहे क़बर सां पाणी ॾींदो। अल्लाह ताला शर्त जेको लॻायो उहो ईमान लॻायो आहे। ज़िंदगी खे जेतिरो पाक रखंदासीं न अल्लाह ताला दुनिया जा मरहला बि ओतिरा आसान कंदो, क़बर जा मरहला बि अल्लाह ताला ओतिरा आसान कंदो, यौम महशर जा मरहला बि अल्लाह ताला ओतिरा आसान कंदो, ऐं अल्लाह ताला आख़िरत में इन मुस्लमान खे जन्नत में वञी करे पहुचाईंदो। पर जेकॾहिं हिते बदमाशी आहे, ॿ नंबरी आहे, धोखेबाज़ी आहे, ठगी आहे, इंसाननि सां मां ठगी कयां त उन्हनि खे ख़बर नथी पए, पर अल्लाह ताला मूंखे ॾिसे थो त जेतिरे हिते मासियत कंदासीं ओतिरा असांजा आमाल जेको आहे ख़राबु थींदा वेंदा। अल्लाह ताला मामलात खे बिगाड़ींदो आहे। जॾहिं इंसानु बिगड़बो आहे न, जॾहिं इंसानु सही न हलंदो पोइ अल्लाह ताला मामलात खे बिगाड़ींदो आहे। ज़िंदगी मां अल्लाह ताला उहो सुकून खसे छॾींदो आहे, उहो चैन अल्लाह ताला राति खसे वठंदो आहे। जंहिं टाइम असां अल्लाह ताला जे हुकुम जे मुताबिक़ ज़िंदगी नयूं गुज़ारींदा त जेतिरा इहा ॻाल्हि ज़हन में रखी छॾियो जेतिरा गुनाह हूंदा ओतिरी ज़िंदगी तंग थी वेंदी, जेतिरा गुनाह ओतिरी ज़िंदगी तंग थी वेंदी, ओतिरी ज़िंदगी मुशक़त वारी थी वेंदी, मुसीबत वारी थी वेंदी। ऐं जेतिरा गुनाह घटि हूंदा नेकी ज़्यादा हूंदी, अल्लाह ताला ओतिरो चैन ऐं सुकून दुनिया अंदरि बि ॾींदो, क़बर जे अंदरि बि ॾींदो, यौम महशर में बि ऐं क़यामत ॾींहं में बि। डिपेंड हाणे इंसान जे पंहिंजे मथां थो करे। ॾिसो हर हिकु इंसान खे अल्लाह ताला एतिरो अकुल शऊर ॾिनो आहे, इंसान गुनाह खे गुनाह सम्झंदो आहे। हे अल्लाह ताला अक्सर इंसान खे शऊर ॾिनो आहे। इंसान गुनाह खे गुनाह फौरी तौरु सम्झणु लॻंदो आहे।
हे अल्लाह ताला नेचुरल इंसान जे ज़हन में अंदरि रखी छॾी आहे। को बि गुनाह कयो तव्हां उनखे बुरो सम्झंदव, भले तव्हां उन गुनाह खे त छॾियो ई नथा, पर उन गुनाह खे तव्हां बुरो सम्झंदव। हे अल्लाह ताला फितरत रखे छॾी आहे। तव्हां पाण दोस्तो जेतिरो गुनाहनि खे छॾींदासीं, मासियत खे छॾींदासीं, अल्लाह ताला ओतिरो जेको आहे सुकून वारी ज़िंदगी नसीबु कंदो, ओतिरो अल्लाह ताला चैन वारी ज़िंदगी नसीबु कंदो। ऐं जेकॾहिं ईअं न कयोसीं त ज़िंदगी साईं कंहिंजो बि इंतज़ारु न कंदी आहे। ज़िंदगी गुज़री वेंदी, पर आख़िरत में हर हिकु इंसान खे पंहिंजो हिसाबु ॾियणो आहे। त हराम खां जेको बचण जी असां कोशिशि कयूं। अल्लाह ताला हराम में उहा बरकत नाहे रखी। हराम जी कमाई जे मथां कंहिं इंसाननि खे ज़्यादा यकीन हूंदो आहे। असांजो फोकस जेको वेंदो आहे न, उहो ज़्यादा कसरत माल ते वेंदो आहे। हे इंसान जी का ज़ाती फितरत रखियलु आहे। इंसान खे ज़्यादा पैसो ॾेखारियो उनखे उहो उन ते मुतमिन थी वेंदो। वॾे में वॾो पैसो इंसान खे ॾेखारियो न, उहो उन ते मुतमिन थी वेंदो आहे। ऐं थोरो पैसो उनखे ॾेखारियो त इंसान जेको मुतमिन उन ते न थींदो। हिकिड़ी ॻाल्हि पंहिंजे ज़हन में रखी छॾियो, हराम जा पैसा जेकॾहिं लखनि जी तादाद में बि अचनि था न, रोज़ानो लखनि जी तादाद में, उन ते एतमाद करण जी कोशिशि कॾहिं बि न कयो। इहे लखनि जी तादाद में अचनि था, हक़ीक़त में तव्हां महीने में किरोड़ खनि बचायो था, इन ते मुतमिन न थियो। इन ते साईं मुतमिन थियण जी कोशिशि बिल्कुलु बि न कयो। छाजे करे त जेको तरीक़ो हराम जो आहे न, हे अलाह ऐं उनजे रसूल सां बग़ावत आहे। हे अलाह ऐं उनजे रसूल सां बग़ावत आहे। हराम जो जेको बि तरीक़ो आहे, जंहिं सां असां चवंदा माल आयो, पैसो आयो, मां पंहिंजी चालाकी ॾेखारियमि, मां होशियारी ॾेखारियमि, हे मूंखे हिन ॾींहं में हेतिरी जेको रक़म बची आहे, त हराम जे पैसनि में कॾहिं बि मां दावा सां ॻाल्हि कयां थो मुतमिन न थींदा कयो। इहो जेतिरो स्पीड में हराम जो पैसो ईंदो आहे वॾी तादाद में न, इहो एतिरी तादाद में पोइ ते रिवीज़ थी करे मोटी बि वेंदो आहे। हलाल जो पैसो जेको ईंदो थोरी रक़म आहे, अल्लाह ताला उन में बरकत जेको आहे ज़्यादा रखी छॾींदो आहे। मां नंढो हिकिड़ो मिसाल ॾियां, 500 रुपया हिकु ॾींहं में हिकिड़ो बंदो कमाए थो, अल्लाह ताला इन 500 मां हिन जे घर जो तमामु ज़रूरतुनि खे बि पूरो कंदो, अल्लाह ताला बीमारी खां बि बचाईंदो, अल्लाह ताला फितननि खां बि बचाईंदो। अल्लाह ताला जेकी शइ तव्हां वरिती आहे उनजे अंदरि अल्लाह ताला ख़ैरु ॾेई छॾींदो। बरकत छा खे चइबो आहे? असां चवंदा आहियूं बरकत, साईं दुआ कयो हिन मामला जे अंदरि बरकत पवे। बरकत छा खे चइबो आहे? बरकत उनखे चइबो आहे, हिकिड़ो नंढो मां मिसाल ॾियां। तव्हां 150 वारो बल्ब वरितो, 150 वारो तव्हां बल्ब वरितो, उहो बल्ब जेको आहे तव्हां घर में लॻाए छॾियो, उहो बल्ब तव्हां घर में लॻाए छॾियो, इहो तव्हांजो बल्ब 3 साल हले थो। इन बल्ब खे 3 साल घर में हले थो, बरकत इनखे चइबो आहे। हिकिड़ी तव्हां घर में नॉर्मल मां हिकिड़ो मिसाल ॾियां, घर में तव्हां मशीन वठी रखे छॾी, उहा मशीन रोज़ानो हले थी, कपिड़ा बि धोइजनि था उतां। अमूमन मशीन रिपेयरिंग घुरंदी आहे साल जे अंदरि। जेकॾहिं इहा मशीन तव्हांजी 3, 4, 5 साल हली वई आहे, बरकत इनखे चइबो आहे। ऐं बरकत ईअं ईंदी कीअं? उन शइ जे अंदरि, उन शइ जे अंदरि बरकत ईंदी आहे हलाल जी कमाई सां। हलाल जी कमाई सां उनजे अंदरि बरकत ईंदी आहे। त हराम जा ऑफर जेकॾहिं ॾिसो, हराम जो पैसो जेकॾहिं फ्री में बि मिलण जी कोशिशि थिए न, ॾिसो अल्लाह खे हाज़ुर नाज़ुर सम्झी करे उनखे मोटाई न कयो। मां फ़ख़्रीअ तौर ते पंहिंजी ॻाल्हि नथो कयां, हे जेकी हिन टाइम NFT हले पई न, NFT हिन टाइम असांजा काफ़ी दोस्त हलाइनि पिया NFT, मुख़्तलिफ़ एप्लीकेशनूं। हिकिड़े दोस्त मूंखे चयो, साईं चए मां हिते वेठो आहियां, कसम खणां थो मां तव्हांखे $1000 फ्री में ॾियां थो, पूरो $1000 यानी 1000, $1000 मां तव्हांजे अकाउंट में मोकिलियां थो, शर्त आहे त उन अकाउंट ते नालो तव्हांजो लिखंदासीं। $1000 पाकिस्तानी पैसनि में घणो थिए थो ॿुधायूं? 3.25 लख रुपया। मां चयुमि त तुंहिंजो दिमाग़ त ख़राबु न आहे, हिन टेबल आहे, एतिरो ऑफर तूं मूंखे करे छो थो? चई बसि मां ऑफर तव्हां कयां थो, पर शर्त हिकिड़ो लॻाईंदासीं असां, शर्त इहो आहे त उन ID में तुंहिंजो नालो। त मां चयुमि यार हाणे हे जेकॾहिं अगरि $1000 बि मूंखे ॾिए थो न, साफ़ तौर ते हराम त आहे, पर
पर हाणे हे ज़ालिम बिल फ़र्ज़ जेकॾहिं अगरि मां वठण जी कोशिशि बि कयां त हे तरीक़ो कहिड़ो इस्तेमालु कंदो, हे तरीक़ो इहो इस्तेमालु कंदो, नालो मुंहिंजो लिखी करे ऐं ॿुधाईंदो यार हे ॾिसो, हे मुफ़्ती साहिब बि, मौलवी साहिब बि इन एप्लीकेशन जे अंदरि आहे। त मां बाबा हे मूंखे त तूं हराम खाराईंदो, पर मां सां गॾोगॾु जेके माण्हू मूंखे ॾिसी करे 100 ॼणा हलायो न, हे उन्हनि जे पेट में बि तूं हराम विझंदो। यकीन कयो, मिंबर ते वेठो आहियां, मतिलबु तव्हां चओ त साईं को ठका थो छॾे, साईं को हवालो थो करे, मिंबर ते का ॻाल्हि ग़लति न थींदी। $1000 जो मूंखे ऑफर थियो साईं, कंहिं साथी शदत कोट में ॾिनो, $1000 साईं तव्हांजे अकाउंट में मोकिलियांदो, पर NFT तव्हां हलाईंदव। मां भाई न हराम रक़म खे जेको आहे साइड ते कयो। हालांकि जुमे ते चंदो छा थींदो हूंदो, इहो 1000-1500 न ऑफर त ठीकु ठाक मिले पियो न, 5 मिंटनि में ₹2.5 लख मिलनि पिया। पर ख़बर पई त जेको हराम जी शइ सां अगरि रक़म आई बि सही न, कहिड़े बि तरीक़े सां जेतिरो स्पीड में इहो पैसो थो अचे न, ओतिरो स्पीड में इहो पैसो वापसि बि वेंदो, हथ मां निकिरी वेंदो। त इन जे करे हलाल खे जेको कोशिशि कंदा कयो। हलाल जो थोरो हूंदो, उनजे अंदरि अलाह ताला सुकून बि रखंदो, अलाह ताला राहत बि रखंदो, ऐं बग़ैर को टेंशन बि न थींदो। हलाल जी रक़म में टेंशन न थींदो आहे। इहो ॻाल्हि हमेशह हिन टाइम रिकॉर्ड थिए थी, इहा 50 साल खां बाद में इहा ॻाल्हि नोट कजो। हिकिड़ी शइ महिनत सां कमायो था, सीधे तरीक़े सां कमायो था, एतिदाल ऐं अदुल सां कमायो था, अलाह ताला हिकु नंबर ते हुन में अलाह ताला सुकून ॾींदो, अलाह ताला राहत ॾींदो, अलाह ताला टेंशन ऐं फितने ऐं फ़साद खां अलाह ताला बचाए छॾींदो। बाक़ी जेकॾहिं ॿ नंबरी ते पैसो आयो, धोखेबाज़ी सां पैसो आयो, पोइ इहो ॾिसो था दुनिया जे अंदरि सभु माण्हू इन तरीक़े जो पैसो कमाइनि था, पोइ रोज़ानो इहे इस्पतालनि में पिया आहिनि, पूरो महीनो इस्पतालनि जे अंदरि दाख़िल आहिनि, हाँ साल जेलनि जे अंदरि दाख़िल आहिनि, इहे कोर्टुनि जा चकर था लॻाइनि। यानी ॾिसो, इहे माण्हू एतिरो जो ज़िलत ॾिसनि था न, इन जे पोयां को न को हिकिड़ो हराम जी का शइ अटैच आहे, जंहिंजे करे ख़ुदा हिनखे एतिरो टेंशन में रखियो आहे, जंहिंजे करे ख़ुदा हिनखे एतिरो टेंशन में रखियो आहे। त साईं ज़िंदगी सिर्फ़ु बंदो पाण जे मथां डिपेंड करण जी कोशिशि करे। ज़िंदगी मुंहिंजी आहे, पोइ ते सुभाणे औलाद आहे, औलाद लाइ जेकॾहिं मां हराम पैसा जमा थो कयां न, सुभाणे इहा औलाद, मां अॻु में बयानु कयुमि, इहा औलाद तव्हांजी सुभाणे शराब पीअंदी। हराम जो पैसो आहे न, सुभाणे औलाद तव्हां हिन टाइम उनखे भले मदरसनि में अंदरि विहारियो, उनखे क़ुरान पढ़ायो, पर पैसो हराम जो आहे, इहो औलाद सुभाणे तव्हांजे इन पैसनि ते शराब वञी करे पीअंदी, इन पैसनि ते वञी करे बदमाशी कंदी, माज़रत सम्झो इन पैसनि ते वञी करे ज़िना कंदी, छाजे करे पैसो हराम जो आहे। ऐं हराम जे पैसे जो असरु थींदो आहे। अक्सर हिन टाइम मुस्लमाननि जी औलाद नाफ़रमान आहे, अक्सर मुस्लमाननि जी औलाद नाफ़रमान आहे। ऐं पीउ जेको पिटींदो आहे त यार मुंहिंजो पुटु जेको नाफ़रमान आहे, मौली साहिबु को तरीक़ो हे हो, त मालूम ईअं थिए थो हिनखे तूं नंढा में हराम खारायो आहे, मालूम थिए थो। छाजे करे जॾहिं हराम जी बनावट थींदी न, त इहो नाफ़रमान सरकशी रहंदो। त औलाद सां असुली जेकी मोहबत आहे, औलाद सां असुली जेकी मोहबत जो इज़हार आहे, उहो उनखे हलाल खारायो, भले रुखी मानी खारायो। इस्लाम जे अहकाम ते असां जेतिरो हलंदासीं ओतिरो असां फ़ाइदो ॾिसंदासीं। इस्लाम जे अहकाम ते जेतिरो असां न हलंदासीं, नुक़सानु अलाह जो क़सम कंहिं ॿिए कंहिं बंदे जो न आहे, नुक़सानु मुजीब रहमान जो थींदो, जेकॾहिं मां इस्लाम ते नथो हलां। ऐं इस्लाम जा ॿिया बि कुझु अहकाम आहिनि, जंहिंमें औरतुनि जो हिजाब जेको आहे वॾो वैल्यू थो रखे। 12वीं कंट्री में बर्तानिया में हिकु आलिम दीन हुयो, उहो वियो, उते हिकु अंग्रेज़ जेको आलिम खां पुछिया कि यार तव्हां जेको औरतुनि जे मथां एतिरो भला टाचर छो था कयो, तव्हां औरतुनि जे मथां एतिरो टाचर तव्हां छाजे करे कयो था? चओ था औरतूं इहा मुकमल हिजाब में बि रहे, पर्दे में रहे, सिर्फ़ु इहा औरत थोरनि माण्हुनि सां कलाम करे ऐं सलाम करे, बाक़ी दुनिया जे कंहिं बि इंसान सां कलाम सलाम न करे। तव्हां मुस्लमान जो भला दिमाग़ु ख़राबु त न आहे? ईअं त छाजे करे कयो था? आज़ादी ॾेई छॾियो, जीअं असां औरतुनि खे आज़ादी ॾेई छॾी आहे, आज़ादी ॾेई छॾियो। त उहो आलिम जेको वॾो समझदार हुयो, वॾो दाना हुयो, हुनजो हे जेके हिन कंट्री में बीठो, हिन कंट्री जो नालो चए बर्तानिया आहे, चए हिन बर्तानिया जी मलका जेकी आहे, बादशाह जेकी औरत आहे या बादशाह जी जेकी धीउ आहे, उन सां मां सलाम दलाम करे सघां थो, उन सां मां मुसाफ़ो करे सघां थो, या उन सां तूं मुसाफ़ो करे सघें थो?
मौलवी साहब खे चई तूं दिमाग़ जेको ख़राबु त न आहे, तुंहिंजो दिमाग़ ख़राबु त न आहे, बर्तानिया जे बादशाह जी धीउ सां तूं कीअं हथु मिलाईंदे, तुंहिंजी वैल्यू छा आहे ऐं मुंहिंजी वैल्यू छा आहे जो मां उनखे सलाम कयां ऐं कलाम कयां। उनजो बर्तानिया जी जेको बादशाह आहे न, उनजी जेकी मलिका धीउ या घरवारी आहे, उन सां सिर्फ़ु जेको आहे 7 क़िस्म जा माण्हू कलाम सलाम करे सघंदा बसि। हिन पूरी कंट्री जे अंदरि 7 क़िस्म जा माण्हू ॿुधाई चए उहो माण्हुनि जे अंदरि हे उहिदो बि हुजे, हे उनखे सीट बि हुजे, हे उनखे मनसब बि हुजे, बहरहाल मुख़्तलिफ़ 7 मनसब ॿुधाईंसि। इहे 7 मनसब वारा माण्हू बर्तानिया जी मलिका सां सलाम करे सघनि था, कलाम करे सघनि था, बाक़ी कोई न कंदो। अगरि कंदो त उहो कानून जे कटहरे जे अंदरि ईंदो। पोइ उनजो ज़ालिम ॾिसो, हे तव्हांजो कानून आहे, हे तव्हांजो तरीक़ो आहे, जीअं तव्हांजो कानून आहे ईअं असां मुस्लमान जो बि कानून आहे। असांखे अलाह ताला इहा इजाज़त ॾिनी आहे, औरत आहे पंहिंजे पीउ सां सलाम दुआ करे सघे थी, भाउ सां सलाम दुआ करे सघे थी, चाचे सां सलाम दुआ करे सघे थी, मामे सां सलाम करे सघे थी, हथु मिलाए सघे थी, पुट सां सलाम कलाम करे सघे थी। असांखे बि अलाह ताला शरीयत में अहिड़ी 10-12 बंदनि जी इजाज़त ॾिनी आहे जंहिंसां औरत सलाम करे। बाक़ी दुनिया जा सभिनी मर्दनि सां सलाम न कंदी, कलाम बि न कंदी। त हे छा आहे, हे आलिम जो इल्मु अथव। ऐं हक़ीक़त में का बादशाही औरत, बर्तानिया जी का औरत हुजे, उहा असां सां सलाम थोरी कंदी। उन्हनि जे मुल्कनि में रूल रखियल आहिनि त आम कोई बि बंदो जेको उन बादशाह औरत सां कलाम बि न कंदो, सलाम बि न कंदो। छाजे करे चवंदा तव्हांजी एतिरी हैसियत ऐं वैल्यू न आहे, तव्हांजी हैसियत ऐं वैल्यू न आहे। उहो कानून कंहिंजो ठहियलु आहे? उहो कानून अंग्रेज़नि जो पंहिंजो गोरनि जो ठहियलु आहे। त मुस्लमान थोरो त अकुल खां कमु वठे न। असां जंहिं किताब ते हलूं था उहा किताब कंहिंजी आहे? उहा किताब अलाह ताला जी आहे। उहा नाज़िल कंहिंजे थी आहे? जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते। अफ़सोस, इंतिहाई वॾो अफ़सोस थींदो आहे, इंतिहाई मूंखे वॾो अफ़सोस थींदो आहे जॾहिं असां मुस्लमाननि जूं औरतूं बग़ैर हिजाब खां ॿाहिरि निकिरंदियूं आहिनि। हे अफ़सोस जो मक़ाम आहे इंतिहाई। जॾहिं मुस्लमान जूं औरतूं हर हिकु मर्द खे सलाम ऐं कलाम कंदियूं अथनि, हे वॾो अफ़सोस जो मक़ाम आहे। इन मुस्लमान जूं औरतूं, हाणे इन मुस्लमान जूं औरतुनि खां पुछा कयो तव्हां आहियो केरु? चवंदियूं असां मुस्लमान। कंहिंजे मथां कलमो भरियो था? चवंदियूं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां असां कलमो थी भरियूं। तव्हां मुस्लमान आहियो? मां तस्दीक जे जेकॾहिं वठां, मां मुस्लमान जूं औरतुनि खे चवां तव्हां मुस्लमान आहियो? उहो चवंदियूं हा असां मुस्लमान आहियूं। कलमो कंहिंजे मथां भरियो था? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथां। पोइ मां उन्हनि खे चवां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी न्याणी जी ज़िंदगी ॾिसो, बीवी फातिमा जी ज़िंदगी खे थोरो पढ़ो, इंतिहाई थोरो पढ़ो। बीवी फातिमा तो ज़रा हिन दुनिया खां वई आहे ऐं वसियत कई आहे हज़रत अली साईं खे त जनाज़ो जेको आहे राति जो खणिजो। इन जे पोइ उलमा फरमाए हिकमत आहे, हिकमत इहा आहे त राति जे टाइम जे अंदरि पर्दे जी जनाज़े खे कंहिं क़िस्म जी कोई ज़रूरत न आहे। का औरत अगरि इंतकाल करे वञे त उहा मुकमल कफ़न जे अंदरि ढकियल हूंदी आहे। पर इहा ॾिसो केतिरी अमा फातिमा पाबंदी कराई आहे त जनाज़ो मुंहिंजो जेकॾहिं वञे त राति जो जेको उनखे क़बर में ठहिलाइजो। त मुस्लमान जी औरतुनि खे छा थियो अॼुकल्ह? सलाम कलाम इंतिहाई हिन टाइम मां चवां थो इन जे अंदरि इनखे त को मामूली लफ़्ज़ बि नथो सम्झो वञे। त बग़ैर हिजाब खां, बग़ैर हिन टाइम त मुस्लमान जूं औरतूं जेके ॿाहिरि निकिरनि थियूं, मां सम्झो त बग़ैर कंहिं कपिड़नि खां ॿाहिरि थियूं निकिरनि। लिबास इनखे त न चइबो आहे जेको हिन टाइम पाए करे निकिरनि थियूं, लिबास इनखे थोरी चइबो आहे। औरत जो लिबास त इहो ई आहे न जेको हिन ज़माने में मुस्लमान जूं औरतूं पाइनि थियूं। त ख़ुदा जे वास्ते पंहिंजे मामलात खे बहितर करण जी कोशिशि कयो त हिकिड़े ॾींहुं अलाह ताला ॾाढो बीहणो आहे। हिकिड़ो ॾींहुं अलाह ताला ॾिसो इम्तिहान जो मुक़ररु करे छॾियो आहे, जंहिं ॾींहुं सभु इंसान मरंदा, यौम मशर क़ाइमु थींदो, अवलिन आख़िरिन सभु औरतूं निकिरंदियूं, सभु मर्द उथी ईंदा ऐं उन ॾींहुं अलाह ताला तव्हांजे आॾो तव्हांजो पेपर मुकमल खोले छॾींदो। पूरी मुंहिंजी ज़िंदगी उन जे अंदरि लिखियलु हूंदी त मां छा कयो आहे, मां छा न कयो आहे। ॾिसो औरत सां जेकॾहिं कोई बि नामहरम मर्द हमदर्दी करण जी कोशिशि करे न त औरत उनखां ख़ौफ़ करे। औरत सां जेकॾहिं पीउ हमदर्दी करे कोई मसइलो न आहे। औरत सां जेकॾहिं भाउ हमदर्दी करे न कोई टेंशन न आहे। औरत सां जेकॾहिं पुटु हमदर्दी करे न त
त टेंशन जी ॻाल्हि बि न आहे। औरत सां जेकॾहिं सोट हमदर्दी करे न, यानी दाल में कुझु कारो आहे। हाणे औरत सां जेकॾहिं ॿाहिरियों को मर्द हमदर्दी करण जी कोशिशि करे न, त औरत समझदार औरत हिते अकुल खां कमु वठे त इन ज़ालनि जो को मक़सदु थी सघे थो। त जेको हमदर्दी कंदो न, यानी उनजो मक़सदु कुझु न कुझु रखियलु आहे। औरत इन ताईं हिते सादी न थी वञे त हे इंसानी एतबार सां असां जेको बहितर सलूक थो करे, न न न न न न। औरत सां हक़ीक़त में हमदर्दी उनजो पीउ कंदो, उनजो भाउ कंदो, उनजी औलाद कंदी, उनजो मुड़ुसु कंदो। बाक़ी इन खां अलावा दुनिया जा कोई बि इंसान जेकॾहिं औरत सां हमदर्दी करे थो न, यानी औरत में इनजी नज़र आहे, यानी ॿियो को मक़सदु रखियलु आहे जंहिंजे करे हे हमदर्दी करण जी कोशिशि करे थो। साहबा जी पूरी ज़िंदगी खां असांखे मालूम थिए थो त रिश्ता जेकॾहिं नामहरम आहिनि न, त बिल्कुलु उन सां हमदर्दी, इस्लाम में त इहो हुकुम आहे त औरत उन सां नरम लहजे में बि न ॻाल्हाए। को नामहरम आहे यानी जंहिंसां औरत जो निकाह थी थो सघे न, त औरत बिल फ़र्ज़ ज़रूरत किथे पई बि सही, कोई बि मर्द न आहे किथे ज़रूरत पई, औरत ॾिसी त अॻिलो नामहरम आहे, यानी मुंहिंजो उन सां निकाह थी सघे थो। हराम रिश्तो न आहे। मोरे मुनखे चइबो जंहिंसां कॾहिं बि निकाह न थिए, जंहिंमें पीउ थो अची वञे, भाउ थो अची वञे, हा मामो थो अची वञे, चाचो थो अची वञे, नानो थो अची वञे, ॾाॾो थो अची वञे, इन सां ज़िंदगी में निकाह न थींदो। पर औरत ॾिसे थी जेको अवलो बंदो आहे इहो मुंहिंजे लाइ नामहरम आहे, यानी निकाह थी थो सघे, त औरत कॾहिं बि उन सां नरमी सां न ॻाल्हाए। हे बि लफ़्ज़ वॾो ख़तरनाक आहे, अदा भाऊ, हे बि वॾो ख़तरनाक लफ़्ज़ आहे। नरमी लहजे में औरत ॻाल्हाई न, ज़रूरत पए औरत एतिरो शिदत वारो जेको आहे अल्फाज़ रखे जीअं अॻिले बंदे खे ख़बर पइजी वञे त हे औरत वॾी ख़तरनाक आहे, यानी हे नरमी जे एतबार सां अचे ई नथी। त मुस्लमान जी सभिनी औरतुनि खे पंहिंजो मिज़ाज जहिड़ो रखणु खपे। नामहरम आहे, उन सां जेकॾहिं ज़रूरत कंहिं क़िस्म जो कोई बि न आहे ॻाल्हाइण जी, मुशक़त थी पई, मजबूरी थी पई, कॾहिं अगरि को कलाम जी ज़रूरत पए न, शिदत अल्फाज़ में ॻाल्हाए जीअं उनजी दिलि जे अंदरि वेलियो न विहे औरत जो, उन मर्द जे दिलि जे अंदरि औरत जो वेलियो न विहे। हे असांखे इस्लाम जेकी आहे कुझु तालीमात ॾिनी आहे ऐं तरग़ीब ॾिनी आहे। इन जे मुताबिक़ असां ज़िंदगी गुज़ारींदासीं, असां चैन ऐं सुकून राहत ॾिसंदासीं। ऐं जेकॾहिं न गुज़ारींदासीं पोइ माशरो जेको हले थो अहिड़े में असां तबाही ॾिसंदासीं। मुस्लमान उन टाइम नाकाम थी वियो जंहिं टाइम मुस्लमान अलाह ताला जी शरीयत खे छॾे ॾिनो। अलाह ताला जे अहकाम खे जंहिं टाइम मुस्लमान छॾे ॾिनो न, उन टाइम मुस्लमान नाकाम थी वियो। हाणे मुस्लमान खे कोई बि कामयाबु नथो करे सघे जंहिं टाइम मुस्लमान दुबारा अलाह ताला जी तरफ़ रुजू न थी। तमामु बार दोस्तो अलाह ताला जी तरफ़ असां रुजू थियूं, अलाह ताला जी तरफ़ असां रुजू थियूं। नमाज़ी असां सभ खां पहिरियां पाबंदी कयूं, ऐं अहिड़ी तरह ज़िक्र अज़कारी असां जेको आहे पाबंदी कयूं। ऐं ख़ासि जेको आहे मां तव्हांखे तरक़ीब ॾियां थो, दुरूद शरीफ़ जी जेको कसरत कंदा कयो। हे मुस्लमान जे मथां इंतिहाई वॾो हक़ आहे। जॾहिं बि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो अचे न, त मुस्लमान जे मथां ज़रूरी आहे मुस्लमान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां दुरूद शरीफ़ मोकिली। ऐं हिकु हदीस मां साफ़ तौर ते मालूम थियो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजी तमामु उम्मतुनि जा मां वटि हफ़्ते जे अंदरि अमाल जेको आहे पेश कया वेंदा आहिनि। त जेको बि असां कुझु अमल कयूं था न, त इहे अमाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में रोज़े में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॿुधाए वञनि था। ऐं कंहिं रिवायत जे अंदरि आयो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको मुंहिंजो उम्मती मुंहिंजे मथां दुरूद शरीफ़ पढ़ंदो आहे न, उहो दुरूद शरीफ़ उन जे नाले सां मूंखे ॿुधायो वेंदो आहे त साईं फ़िलाणो तव्हांजो उम्मती, फ़िलाणे जो पुटु इन तव्हांजे मथां हेतिरा मरतबा दुरूद शरीफ़ पढ़ियो आहे। त दुरूद शरीफ़ कसरत सां साईं पढ़ंदा कयो। हे तबलीग हज़रत ॿुधाईंदा आहिनि न, त दुरूद शरीफ़, ज़िक्र अज़कार, हे इन जी असां पाबंदी करण जी कोशिशि कयूं। कुझु टाइम पुराणो हिकिड़ो वाक़ियो मूंखे इन टाइम थोरो ज़हन ते घटि थो अचे। मां वञा पियो काॾे सफ़र ते, मोटरसाइकिल ते मां सफ़र कंदे काॾे वञा पियो, हिकु शख़्स मिलियो जेको बिल्कुलु अछी ॾाढ़ी सां हुयो, सफ़ेद हुनजी ॾाढ़ी हुई ऐं मोटरसाइकिल ॾाढो बीठो। मां चयो अलाए ख़ैरात वठंदो, मालूम त साफ़ ईअं थिए पियो, हुलियो हुनजो ईअं लॻे पियो। मां चयो ॻाल्हि पंहिंजी कंप्लीट करे, छो त काफ़ी ख़ैरात वारा ईअं आहिनि न, पहिरियों दीन जी ॻाल्हि ॿुधाए करे पोइ ख़ैरात वठंदा आहिनि। त पोइ मां चयुमि त को चंदे वारो आहे, ख़ैरात वठण जी कोशिशि कंदो। त मां ठीकु आहे, तूं ॻाल्हाए जेको ॻाल्हाइणो आहे तोखे। पोइ ॻाल्हाए दीन जी ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई। पोइ हली करे हुन ॻाल्हि इहा कई त चए मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मां ख़्वाब में ॾिठो आहे। त
त पोइ मां चयुमि त काफ़ी माण्हू ईअं बि आहिनि थोरो फिराडी इहो ॻाल्हि ॿुधाए करे ऐं पोइ आख़िरी में चवंदो ॾे छो त ख़बर आहे माण्हू अॼुकल्ह पिनण जा तरीक़ा वॾा ठीकु ठाकु तरीक़ा पिनण जा माण्हू हथ कया आहिनि। मां ठीकु आहे ॾिसूं केसिताईं हले थो, पोइ हली करे लास्ट ताईं हुन जेको आहे पैसनि जो नालो ई न खयो त मां चयुमि यार ॻाल्हि पोइ हाणे इन ॻाल्हि में को असरु लॻे थो। पोइ हुन इहा ॻाल्हि कई त मां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़्वाब में ॾिठुमि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुंहिंजी उम्मत नमाज़ी त ॾाढी पाबंदी करे थी पर मुंहिंजी उम्मत मुंहिंजे मथां दुरूद शरीफ़ इंतिहाई घटि थी पढ़ी, यानी न पढ़ण जे बराबरि मुंहिंजी उम्मत मुंहिंजे मथां दुरूद इंतिहाई घटि थी पढ़ी। ऐं मुंहिंजी उम्मत खे इहा तरकीब ॾियो त मुंहिंजी उम्मत मुंहिंजे मथां दुरूद शरीफ़ पढ़ी। त हुन चयो त साईं तव्हां बि जेको मौलवी आहियो तव्हां छा दुरूद शरीफ़ पढ़ंदा आहियो? त मां पढ़ंदा त आहियूं जेको कुझु रूटीन आयो उन एतबार सां चई न इन खे तव्हां पाबंदी सां पढ़ण जी कोशिशि कयो। त इन खां बाद में हो वरी मूंखां इहो मुकमल ॻाल्हि ॿुधाए करे पोइ अलाए काॾे ग़ाइबु थी वियो, यानी ग़ाइबु को फ़रिश्तो न हुयो। मां त हिनखे सम्झो साईं को फ़रिश्तो तव्हांजे तरफ़ आयो हुयो, फ़रिश्तो कोन हुयो, को इंसानी हूंदो। बराबरि हुनखे ज़िंदगी मां पहिरियों दफ़ो ॾिठुमि, वरी पोइ शदत कोड़ी ॻाल्हि आहे, का बारी ॻाल्हि न आहे। यानी मालूम थिए थो हर हिकु मुस्लमान जे लाइ ज़रूरी आहे। पोइ इहो ख़्वाबु जेकॾहिं हक़ीक़त आहे त भली ॻाल्हि आहे, जेकॾहिं हक़ीक़त न बि आहे त बि यार उनजी ॻाल्हि त भली आहे न। दुरूद शरीफ़ जी कसरत कयो त बि उनजी ॻाल्हि बहितर आहे। त मां तमामु मुस्लमाननि खे तमामु जमायतुनि खे इहा ॻाल्हि तरकीब ॾियां थो त दुरूद शरीफ़ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथां लाज़िमी जेको आहे पढ़ंदा कयो। हे असांजे मथां हक़ बि आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन उम्मत जे मथां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा वॾा अहसान आहिनि जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तकलीफ़ खाधी आहे हिन उम्मत लाइ, मुशक़त ॾिठी आहे। ऐं असांजे मथां बि पोइ हक़ आहे असां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथां दुरूद शरीफ़ पढ़ण जी कोशिशि कयूं। अल्लाह ताला तमामु साथियुनि खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। टाइम घणो थियो आहे साईं? शायदि अली सीआरे में साईं माण्हुनि खे सेक थो लॻी वञे छा? लॻी थो वञे? ॾींहों ॾींहों घटि था थींदा वञनि साईं, कोई मसइलो न, अची वेंदा टाइम ताईं अची वेंदा। जी अच्छा आसरो रखनि था, हिते बि नेकी जो कमु थो थिए, जेतिरो सवेर ईंदा तो फ़ाइदो आहे। अच्छा बहरहाल जेके वेठा आहियो इहे त सभु सवेर ईंदा करियो, या ईंदड़ जुमे ते तव्हां सभु ईंदो न साईं, तव्हां सभु अचो पोइ ख़ैर अबा कयो। अच्छा तूं ख़ासि बयानु, अॼु तूं बि लेट आयो बाबा। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾाॾे ऐं ॾाॾी ऐं नाने ऐं नानी जो नालो छा आहे? अच्छा इहा ॻाल्हि बि साईं बिल्कुलु यादि रखंदा कयो। मूंखां कंहिं साथी इहो सुवालु पुछा कयो, मां ठीकु आहे, इहो जवाबु ॾींदासीं। मुस्लमान खे ज़रूरु यादि हुजे त असांजे नबी जे ॾाॾे जो नालो छा आहे, असांजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॾाॾी जो नालो छा आहे, असांजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नाने जो नालो छा आहे ऐं नानी जो नालो छा आहे। हिन टाइम कंहिंखे यादि आहे? ॾाॾे जो नालो यादि हूंदो काफ़िनि खे, मां सम्झा थो। हा अब्दुल मुतलिब। ॾाॾी जो नालो इहो घटि यादि हूंदो। बाक़ी नाने ऐं नानी जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नाने ऐं नानी जो नालो त मां सम्झां थो कंहिंजे गुमान में बि न हूंदो। न आहे यादि? ज़रूरी आहे न साईं। कोई जो पुछा करे ईसाई कोई पुछा करे त तव्हांजे नबी जे नाने ऐं नानी जो नालो छा आहे, छा जवाबु ॾींदासीं? पोइ छा जवाबु ॾींदासीं? त इस्लाम सिखणु ज़रूरी आहे न साईं, इंतिहाई ज़रूरी आहे। हाणे ॿुधाए छॾियां थो, क्लिप तयारु बि थींदी, यादि बि करे छॾिजो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾाॾे जो नालो अब्दुल मुतलिब आहे। अब्दुल मुतलिब नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾाॾो जेको कुरैशी क़बीले जो आहे, क़बीला बि यादि कजो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॾाॾे जो नालो अब्दुल मुतलिब आहे, कुरैशी क़बीलो आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॾाॾी जो नालो फ़ातिमा बिनते अमर आहे। छा आहे? फ़ातिमा बिनते अमर। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॾाॾी जो क़बीलो छा आहे? बनू नजार क़बीलो आहे। कहिड़ो? बनू नजार क़बीलो आहे। हाणे हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾाॾे जो नालो, ॾाॾी जो नालो यादि करे छॾियो, क़बीलो बि इहो ई आहे। हाणे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नाने ऐं नानी जो नालो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नाने जो नालो आहे व बिन अब्दे मुनाफ़। व बिन अब्दे मुनाफ़ छा आहे साईं? ॿुधायो। व बिन, हा व बिन अब्दे मुनाफ़।
हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नानी जो नालो आहे ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नानी जो नालो आहे बर्रा, हज़रत बर्रा, हज़रत हा हज़रत बर्रा। ऐं हिन ॿिन्हिनि जो कबीलो जेको आहे न, नाने ऐं नानी जो कबीलो आहे बनु ज़हरा, बनु ज़हरा यानी कबीलो इन एतबार सां जीअं हिन ज़माने में मुजीब रहमान मक्सी आहे, साईं बुरोई साहिबु आहे, उस्ताद निसार साहिबु खटरियान आहे, त इहो आहे कबीलो। अरबन जे अंदरि मुख़्तलिफ़ कबीला हुया। त इंशाअल्लाह साईं ईंदड़ जुमे त पुछा कंदुमि मां कंहिं बि साथी खे उथारे बीह करे मां पुछा कंदुमि, यादि करे छॾियो, ठीकु आहे। हा हे असांजे लाइ इंतिहाई ज़रूरी आहे। मस्जिद में कंहिं बि क़िस्म जो ऐलान करणु कीअं आहे? मस्जिद में सिर्फ़ु हिकिड़ो ऐलान जेको थी सघे थो जनाज़ नमाज़ जो, त फ़िलाणो जेको बंदो इंतकाल करे उनजो फ़िलाणे टाइम ते जनाज़ो आहे, इन जी उलमा गुंजाइश आहे। इन खां अलावा बाक़ी जेके ऐलान आहिनि न, इन जी कंहिं क़िस्म जो कोई बि रिआयत न आहे। ॿार जेको गुम थी वियो आहे न, उनजो ऐलान मस्जिद में न थींदो। हेॾे अक्सर साथी ईंदा आहिनि, उनखे असां माज़रत करे ॼाण छॾींदा आहियूं त मस्जिद लाउड आज़ान सां ख़ासि आहिनि। वा अनल मसाजिद लिल्लाहि फला तदउ मा अल्लाहि अहद। मस्जिद जेकी बि आहे उहा अल्लाह लाइ ख़ासि आहे, उनजी इबादत लाइ ख़ासि आहे। ॻाल्हि सम्झ में अची वई न सही? बाक़ी त कंहिं क़िस्म जो कोई बि ऐलान न थींदो। ॿार गुम थी वियो आहे, वञी करे पंहिंजो रश्को करायो, उन में लाउड फिट कराए पढ़ो ॾींदा रहो, पढ़ो ॿार ॾींदा रहियो। या सोशल मीडिया ते हिते असांजे मस्तूई माला जे अंदरि शहदादकोट जे अंदरि जेको बि ॿार गुम थींदो आहे, पोइ हिते जेके साथी ईंदा आहिनि, पोइ असांजो एडमिन आहे साईं बुज़ुर्ग असलम लांगा साहिबु, इन जो चैनल ज़बरदस्त हलंदो आहे। पोइ मां इन ॾे कॉल करे छॾींदो आहियां, फ़ोटू मोकिले छॾींदो आहियां त साईं हिनखे तव्हां हलाए छॾियो, हे फ़िलाणो ॿार आहे गुम थी वियो आहे। अल्हम्दुलिल्लाह मां जेतिरा मरतबा बि उनजे तरफ़ फ़ोटू सेंड कयो आहे, नालो सेंड कयो आहे, सभु ॿार मिली विया आहिनि, टोटली मिली विया आहिनि। त अहिड़ा जेके साफ़ आहिनि या उन्हनि सां थोरो राब्तो रखण जी कोशिशि कयो। मस्जिद में ॿार गुम थियण जो ऐलान बिल्कुलु न कराईंदा कयो, बिल्कुलु बि न। हिते कारी साहिबु वटि हिकिड़ो बंदो आयो, कारी साहिब खे पाण खे न चई, उनजे पुट खे चई। कारी साहिबु साईं गुलाम रसूल साहिबु ॿिन्ही हिकिड़ो हरमा आयो, उनजे पुट खे चयो आहे कारी साहिबु किथे आहे? अच्छा कारी साहिबु न चई, चई मुला किथे आहे? मुला किथे आहे? चयो आहे मां ई बसि बीठो आहियां, साईं त वॾो अंदरि आहे। यार चए मुंहिंजो गॾु गुम थी वियो आहे, साईं खे जो लाउड खोले पढ़ो ॾे, मुंहिंजो गॾु गुम थी वियो आहे। उहो ॾिसी करे चए अगरि कारी साहिब खे हिन ईअं चयो न, कारी साहिब खे जेकॾहिं अगरि कारी साहिबु आहे बि तेज़ तबियत जो, कारी साहिब खे जेकॾहिं ईअं चई साईं लाउड खोलियो मां गॾु जो ऐलान कयां, त कारी साहिब हिन सां अहिड़ी तादी कंदो, पोइ यादि बि न कंदो गॾु पोइ हिनखे मिलियो या न मिलियो। पोइ हुनखे सम्झाईंसि, चई चाचा ख़ुदा जा बंदा, कारी साहिबु अगरि इहा तुंहिंजी ॻाल्हि ॿुधी न, पोइ तुंहिंजो ख़ैरु न आहे। त हक़ीक़त आहे, हे बिल्कुलु ग़लति अमल आहे। गॾु गुम थी वियो, वञी करे ॿार तकी करायो। गॾु जे लाइ हाणे ॾिसो, इहे बंदा नमाज़ न ईंदा, नमाज़ जे लाइ हिनखे कंहिं क़िस्म कोई बि मस्जिद यादि न हूंदी। गॾु गुम थी वियो न, पोइ फौरी तौरु मौलवी जी तरफ़ साईं महिरबानी कयो, ऐलान कयो, असांजो गॾु गुम थी वियो आहे। 2-3 ॾींहं अॻु में साईं मेयूं 2-3 गुम थी वियूं आहिनि, उनजो ऐलान कयो। अड़े बाबा हे मस्जिद आज़ान जे लाइ ख़ासि आहे, लाउड आज़ान जे लाइ ख़ासि आहिनि। चए न साईं हे इंसानियत जो कमु आहे, इहो इंसानियत जो कमु हिनखे इन टाइम यादि ईंदो आहे। ॾिसो माण्हू जेको कमु फासंदो आहे न, पोइ अहिड़ा मिसाल ॾींदो आहे, साईं इंसानियत आहे, हमदर्दी आहे। साईं न इंसानियत खे हमदर्दी खे तव्हां खां ठीकु ॼाणियूं था, त बाक़ी अहिड़ो ऐलान जेको आहे कॾहिं बि मस्जिद में कराइण जी कोशिशि न कयो। अल्लाह ताला तमामु साथियुनि खे सम्झे नसीब अता फ़रमाए। जनाज़े जी गुंजाइश आहे, उहो थी सघे थो। मुंहिंजो वालिद साहिबु 90 साल जो थी चुको आहे, हाणे उनजी टंग भरी पई आहे ऐं हिकु जॻह ते पेशाब वग़ैरह करे थो। छा उहो ऐं उन हालत में उहो नमाज़ नथो पढ़ी सघे, त उनजो छा हुकुम आहे? नमाज़ साईं हर हालत में पढ़णी पवंदी। जेकॾहिं वेठी जॻह ते पेशाब करे थो, पाकाई इख़्तियार करे सुतल हालत ते नमाज़ पढ़ी सघे थो। उनजो तरीक़ो ईअं ई आहे त पेर जेको आहे पंहिंजा काबतला जी तरफ़ कंदो, पेर काबतला जी तरफ़ कंदो, पोयां विहाणो ॾेई करे थोरो हिन जी बाडी खे मथे करे हे इशारनि ते नमाज़ पढ़ंदो। नमाज़ जी छॾण जी कंहिं क़िस्म जी कोई बि गुंजाइश न आहे, भले त बीमारी में हुजो, हिकु जॻह ते वेठा आहियो, नमाज़ जी छुटी न आहे साईं। त शुकुरु कंदा कयो त अल्लाह ताला तव्हांखे सिहतमंद बनायो आहे, तव्हांजा पेर सही सलाम आहिनि, तव्हांजूं टंगूं सही सालम आहिनि, त इन ते अल्लाह ताला शुकुरु कंदा कयो। यकीन कयो हिन टाइम सही सालम आहियूं, नमाज़ नथा पढ़ूं न, सुभाणे जॾहिं बिस्तरे ते किरियासीं ऐं टंग वंग भरी पई न, पोइ बंदो उन बिस्तरे ते रोअंदो आहे त या अल्लाह हाणे सिहत मूंखे ॾे, हाणे मां सभु नमाज़ूं पढ़ंदुमि।
त सिहत में ख़ुदा जो शुक्र कंदा कयो। या अल्लाह तुंहिंजो शुक्र आहे तूं मूंखे सिहत ॾिनी आहे। बंदो जॾहिं सिहत जो क़दुरु नाहे कंदो अल्लाह ताला उहा नेमत खसे वठंदो आहे। अखियूं आहिनि हिन टाइम अखियूं सभिनी अल्हम्दुलिल्लाह मुस्लमाननि खे तव्हां जेके वेठा आहियो मां असां सभिनी नज़र ठीकु ठाक कमु करे थी, बहितरीनु कमु करे थी, ॾिसूं था उथूं था। पर हाणे हिन टाइम जेको आहे न नमाज़ नथा पढ़ूं इन शयुनि जी हिन टाइम ख़बर नथी पवे। पर जंहिं टाइम अगरि अखि अल्लाह माफ़ु करे निकिरी पई न या रोशनी ख़तमु थी वई न पोइ तव्हां चवंदो दुनिया जे अंदरि वॾे में वॾी क़ीमती जेकी शइ आहे न उहा हिकु अखि आहे। ऐसा थी चवंदासीं असां फ़क़ीर आहियूं, असां ग़रीब आहियूं, असांखे कंहिं क़िस्म जो कोई बि जेको आहे मिल्कियत न आहे। अल्लाह ताला तव्हांखे वॾी मिल्कियत ॾिनी आहे। मां चवंदो हिन टाइम कोई बि अहिड़ो मुस्लमान आहे जेको जंहिंखे असां इहो ॾाढो मुतालबो रखूं त तोखे असां 1 करोड़ रुपया ॾियूं था, तूं असांखे पंहिंजी अखि कढी ॾे। कोई आहे हिते? आहे त पोइ डीलिंग करायूं अमेरिका वारनि खां। कोई बि न ॾींदो। उहो चवंदो मां रुखी मानी खाईंदुमि पर इहा अखि मां छो कढायां 1 करोड़ में। अहिड़ी तरह असांजा पेर, असांजा हथ, असांजो दिमाग़, असांजो जिस्म यानी करोड़नि खां वधीक अहमियत रखे थो। ऐं हे सभु कुझु कंहिं ॾिना आहिनि? हे सभु कुझु अल्लाह ई ॾिना आहिनि। त अल्लाह ताला जो हर टाइम असां शुक्र करण जी कोशिशि कयूं। ऐं अल्लाह ताला जो शुक्र इहो आहे तव्हां जेको आहे टाइम ते अची करे नमाज़ पढ़ो। छाजे करे अल्लाह ताला जिस्म ॾिनो आहे, अल्लाह ताला अखियुनि जी रोशनी ॾिनी आहे, सिहत ॾिनी आहे। अल्लाह ताला पैसा त कंहिं क़िस्म जा कोई बि न वरिता आहिनि। पैसा वरिता आहिनि अल्लाह ताला? कॾहिं आयो बिल त गैस हलायो था महीने खां बाद में 3000 रुपया ठक बिल ईंदो आहे न? बिल बिजली जो बिल, सब्ज़ी रोज़ानो वठी अचो उनजो बिल, खीर रोज़ानो घुरायो उनजो, सभिनी जो बिल ईंदो आहे असांजी तरफ़। कॾहिं त इहो अल्लाह ताला जी तरफ़ां बिल आयो त मुजीब रहमान 25 साल 26 साल तुंहिंजी एज थी चुकी आहे, हाणे तुंहिंजी तरफ़ अखियुनि जो बिल आयो आहे, न त अखियूं तुंहिंजी बंदि थी वेंदियूं। कॾहिं बिल आयो आहे? पोइ शुक्र इहो ई कंदा कयो, अल्लाह जे ॾाढो झुकंदा कयो। इहो इन तमामु शयुनि जी चार्जिस आहे यानी बिल आहे। हिकु अल्लाह ताला राज़ी थींदो, ॿिए नंबर ते अल्लाह ताला तव्हांजी आख़िरत बि बनाईंदो। पुराणो हिकिड़ो वाक़ियो यादि आयो। हिकिड़ो बंदो हुयो, वॾो मालदार हुयो, आगा खान अस्पताल में किथे दाख़िल थियो। साह जो वॾो मसइलो हुयो हुनखे, इंतिहाई वॾो मसइलो हुयो। 24 घंटा उनजे मथां गैस हली। 24 घंटनि खां बाद में उहा गैस जेकी हली वॾी स्पेशल हुई। ऐं जंहिं रूम में रखियोसीं उहो बि को आगा खान में वधीक पाण सम्झी सघो था, यानी पैसनि जी वॾी हिकिड़ी गाॾी फुल करे अचो ऐं पोइ जेको आहे हिते पंहिंजो इलाजु करणु शुरू कयो। 24 घंटा हिन जे मथां ऑक्सीजन हली ऐं हिन साह खयो। 24 घंटे खां बाद में एतिरो ठीकु ठाक पर्चो आयो जंहिंमें उन टाइम जा तक़रीबन 50,000 रुपया ऑक्सीजन जो हिन खां बिल वरितऊं। पोइ त जॾहिं बिल पूरो करे वापसि करे मोटी आयो, पोइ वॾो रोए पियो इंतिहाई, यार अल्लाह ताला मुंहिंजी उमिरि हिन टाइम 50 साल बनाई आहे। 50 साल ताईं ठीकु ठाक जेको मां ऑक्सीजन खई आहे दुनिया जे अंदरि, साह मां खयो आहे, कॾहिं अल्लाह ताला जी तरफ़ां मां बिल न आयो। ऐं दुनिया जो कुझु जेको शोबा आहिनि जेके थोरी घणी ऑक्सीजन 24 घंटनि जे लाइ ॾियनि था, 50,000 रुपया उन्हनि बिल मां वठण जी कोशिशि कई। त हक़ीक़त में असां सभु कुझु जेको बि इस्तेमालु कयूं था, अल्लाह ताला थोरो निज़ाम पंहिंजो बंदि करे छॾे न, इंसान हिते मरी वेंदो। हे असां तव्हां ॻाल्हि कंदा न, हवा न आहे, गर्मी मौसम में हवा न आहे, हवा न आहे, इंतिहाई गर्मी थिए थी। अल्लाह जो क़स्म हवा हिन सरज़मीन ते मौजूदु आहे। अगरि हवा ई न हुजे न असां मरी वेंदासीं। दुनिया जे अंदरि हिन प्लेनेट अर्थ ते जेको ख़ुदा निज़ाम जोड़ियो आहे न, इन निज़ाम जुड़ियल मां जेकॾहिं हिकिड़ी बि शइ पंहिंजी जॻह खां ॿाहिरि निकिरी वञे, दुनिया सॼी ख़तमु थी वेंदी। हीअ एतिरो अल्लाह ताला निज़ाम जोड़ियो आहे। ऐं जोड़ियो कंहिंजे लाइ आहे? तव्हांजे लाइ। ऐं तव्हांखे अल्लाह ताला छाजे करे पैदा कयो? पंहिंजी इबादत लाइ। अल्लाह ताला तमामु साथियुनि खे सम्झ नसीब अता फ़रमाए। मज़हब खां इंसानु वॾो आहे चवणु कीअं आहे? बिल्कुलु ग़लति आहे। कैम्यूनिट्स ऐं दरिया क़िस्म ऐं दीन बेज़ार माण्हू ॻाल्हि कंदा आहिनि त मज़हब खां इंसानु वॾो आहे। मज़हब खां इंसानु वॾो न आहे। ॻाल्हि 2 या 2 4 वांगुरु मां कयां। इन दीन इंदल्लाहिल इस्लाम। क़ुरान हकीम अल्लाह ताला फ़रमायो, अल्लाह ताला जे नज़दीक पसंदीदा जेको मज़हब आहे उहो इस्लाम आहे। हाणे हे छा आहे? हे रिलीजन आहे। इस्लाम रिलीजन आहे, मज़हब आहे। हाणे जेके कैम्यूनिट्स चवनि था मज़हब खां इंसानु मथे आहे, हिकिड़े पासे रिलीजन इस्लाम, असां हिनखे हिकिड़े पासे रखूं, ॿिए पासे चवंदा इन मज़हब खां इंसानु वॾो आहे। जेकॾहिं कोई बि दुनिया जो इंसानु हिकिड़ो खोलियोसीं, हिकिड़ो
जेकॾहिं कोई बि दुनिया जो इंसानु, हे चवंदा न मज़हब खां इंसानु वॾो आहे, हिकिड़े पासे रिलीजन आहे इस्लाम, इन जे अंदरि अलाह ताला फरमायो ज़िना हराम आहे, शराब हराम आहे, क़तल हराम आहे, चोरी हराम आहे। हे मज़हब आहे, रिलीजन आहे। हे चवंदा मज़हब खां इंसानु वॾो आहे, इंसानु वॾो थियो त उन जी ॻाल्हि खे वठंदासीं न। पोइ दुनिया जो जेकॾहिं कोई बि इंसानु चवे शराब पीओ कोई मसइलो न आहे, क़तल कयो कोई मसइलो न आहे, व्याज खाओ कोई मसइलो न आहे, पोइ साईं छा थियो? पोइ जेको मज़हब खां मथे इंसान खे चवे थो त यकीन तौर ते इहो पोइ इंसान खे फॉलो कंदो न। हे बिल्कुलु इस्लाम जी ॻाल्हि न आहे। मज़हब इस्लाम तमामु इंसाननि खां मथे आहे। मज़हब इस्लाम चइबो छा की आहे? अल्लाह ताला जा अहकाम, अल्लाह ताला जी शरीयत, रसूल जे वास्ते सां जेकी असांखे मिली आहे, इहो आहे मज़हब, इहो आहे इस्लाम। इन जे मुक़ाबले में कोई बि दुनिया जो इंसानु मथे न आहे। ऐं जेकॾहिं इहे ॻाल्हि कनि था, उनखे ॿ ॿ चारि वांगुरु क्लियर खे ॿुधायो त तव्हां मुस्लमान आहियो। जेके चवंदा न मज़हब का इंसानु मथे आहे, उनखे चओ 2 मिंट हेॾे अचु, ख़ुशबू लॻाए करे मुंहिंजे भरिसां वेह 2 मिंट। उन खां पुछा कर तूं मुस्लमान आहे? चवंदो हा मुस्लमान आहे। चओ ठीकु आहे। हाणे इस्लाम जेको आहे रिलीजन आहे, मज़हब आहे। हाणे इन मज़हब जे अंदरि अल्लाह ताला चवे थो, अल्लाह ताला फरमाए थो त शराब हराम आहे, क़तल हराम आहे, ज़िना हराम आहे। इहा ॻाल्हि असां इन पासे रखूं था। ॿिए पासे दुनिया जो कोई इंसानु असां वठी अचूं, उहो चवे शराब पीओ कोई मसइलो न आहे, क़तल कयो कोई मसइलो न आहे, ज़िना कयो कोई मसइलो न आहे। पोइ हाणे उनखां पुछा कर तूं कंहिंजी ॻाल्हि खे फॉलो कंदी? पोइ नारो जेकॾहिं इहो लॻाए थो मज़हब खां इंसानु वॾो आहे, पोइ त इहो यकीन तौर ते इंसान खे वठंदो, इंसान खे वठंदो न। त हे जेके आहिनि कैबिनेट्स माण्हू, वॾा बदमाश क़िस्म जा माण्हू आहिनि। इहे एतिरा बदमाश आहिनि, मां सम्झां थो बदमाशनि जा बि हे वॾा पुट आहिनि। हमेशह कोई न कोई ख़ुदा करे हिन खे को बहानो मिली वञे। मां वल्ला कसम हिन ते मेंबर ते वेठो आहे न, हे नालो सिर्फ़ु जेको आहे मौलवी जो मेंशन कंदा आहिनि, सिर्फ़ु मुल्लानि जो नालो मेंशन कंदा आहिनि। मुल्लानि जो नालो मेंशन करे सॼो इनकार अलाह ऐं उनजो रसूल जो कंदा आहिनि। सिर्फ़ु नालो मेंशन कंहिंजो कंदा? मौलवी जो कंदा। हे ॾिसो हे मौलवी हीअं ई, हे ॾिसो हे मुल्ला हीअं ई। ऐं पोइ इनकार कंहिंजो कंदा? इनकार उन मुल्लानि जी ज़ात जो न कंदा, इनकार दीन इस्लाम जो कंदा। हे काफ़ी सिंध जे अंदरि अहिड़ा लिबरल क़िस्म जा माण्हू आहिनि। साईं हे मौलवी हीअं था चवनि, अड़े ख़ुदा जा बंदा, जेकॾहिं तव्हां पाण खे मुस्लमान सॾायो था, मुजीब रहमान जेकॾहिं बिल फ़र्ज़ तव्हांजी नज़र में मुल्ला आहे, मुजीब रहमान ज़ाती का ॻाल्हि करे उनजो इनकार कयो। मां पंहिंजी क़ौम जी तरफ़ां का ॻाल्हि लॉन्च कयां, इनकार कयो। पर बदमाश जेकॾहिं मां अलाह उनजे रसूल जी ॻाल्हि बयानु कयां, जेकॾहिं उनजो इनकार कयो था, पोइ तव्हां इस्लाम खां निकिरी वेंदव, पोइ त तव्हां दीन खां निकिरी वेंदव, पोइ तव्हां मज़हब खां निकिरी वेंदव। पोइ तव्हांजो कहिड़ो मज़हब आहे? इन अनुसार कोई बि मज़हब न आहे। टेम्परेरी पाण खे मुस्लमान छो कंदा आहिनि? असां अलहमदुलिल्लाह मुस्लमान आहियूं। हिंदू ईंदा, उनजी होली थींदी, इहे सभु हिंदुनि सां उते गॾु मंदर में बीठा आहिनि। होली जे टाइम दीवाली अचे, इहे सभु दीवाली में मंदरनि में अंदरि गॾु बीठा आहिनि। टोटली जो टोटली A to Z सभु बीठा आहिनि। ऐं मुस्लमाननि जी का ईद अचे, ग़ुलाम क़ौम बि कहिड़ी ईद करे। हे काफ़ी जेको कॉमरेड क़िस्म जा माण्हू, उनखे असां मुबारकबाद ॾींदा आहियूं न। अड़े ईद उल फितर जी तोखे मुबारक हुजे, रमज़ान मुबारक, ईद आई आहे, ईद उल अज़हा जी। न साईं, पाकिस्तान में असां ग़ुलाम आहियूं, ग़ुलाम क़ौम जी बि कहिड़ी ईद आहे। रुको ज़रा, सब्र करो। कुझु टाइम खां बाद में दीवाली अचे हिंदुनि जी, मंदर में अंदरि बीठा आहिनि भाकुर पाए करे। अड़े बदमाश हे छा आहे? हे साईं इंसानियत आहे, हे इंसानियत आहे। इंसानियत जो मक़ाम वॾो आहे। अड़े बदमाश, उहो दीन इस्लाम जंहिंखे तव्हां मज़हब खे फॉलो था कयो, उन ईद जो हुकुम नबी ॾिनो आहे, उनजी मुबारकबाद साहबा खां साबित आहे। ख़ुशी जो मौक़ो न साहबा खां साबित आहे, उन ते तव्हां ख़ुशी नथा मल्हायो। ऐं हिंदुनि सां गॾु अंदरि मंदर में बीठा आहियो, चए न साईं हे इंसानियत आहे। ॾिसो अफ़गानी जेके आहिनि उहे असांजा भाइर अथव। ॻाल्हि तव्हांखे हिन टाइम जेकॾहिं हिन कंहिं बि जमायत मां कंहिंखे ॾुखी लॻे न, त मां चवंदो कोई मुंहिंजे लाइ मसइलो न आहे, भले तव्हांखे ॾुखी लॻे। अफ़गानी जेके ला इलाहा इल्लल्लाह चवण वारा अथव, मुस्लमान अथव, ऐं उनखे गार ॾियण वारो मुस्लमान जेकॾहिं सिंधी आहे, गुनाहगार थींदो। हे वॾो ट्रायो लॻो पियो आहे। अफ़गानी गो अफ़गानी जेके अफ़गानियुनि खे ॿाहिरि न कढंदा, उहे बि माज़रत सां अहिड़ियूं उनखे गारियूं था ॾियनि जो हद खां वधीक।
छा अफ़गाननि जे इलाइक़नि में तव्हां मुस्लमान सिंधी न वेंदा आहियो छा? तव्हां सिंधियुनि जा उते कारोबार न आहिनि छा? अरब UAE वारा दुबई वारा हो अरब आहिनि, तव्हां सिंधी उते भला कमु न कंदा आहियो छा? तव्हां उते पंहिंजो बैंक बैलेंस न आहे ठाहियो छा? तव्हां पंहिंजो उते कारोबार न आहियो कंदा या? हिकिड़ी यार ज़ेन आहे, हे त पोइ सरासर दुश्मनी आहे। अफ़गानी को हिंदू न आहे, अफ़गानी को ॿियो मज़हब वारो न आहे, अफ़गानी मुस्लमान आहे। उनखे असां पंहिंजे सीने सां लॻाईंदासीं, कहिड़ो शर्त आहे, उहो मुस्लमान आहे। इहा रिश्तेदारी असांखे मारींदी आहे बसि। हूअं त तव्हां वॾो मिसाल था ॾियो त मज़हब खां इंसानु वॾो आहे। जॾहिं मामूलो अफ़गानियुनि जो अचे त पोइ हिते नरम लहजो छा जेका नथा रखो। अफ़गानी बि इंसानु आहे न, या ॿी का क़ौम आहे? अच्छा ॿियो को मख़लूक आहे? अफ़गानी बि इंसानु आहिनि न सही। अफ़गानी असां अफ़गाननि खे नायूं मञींदा, हीअं हूअं वॾा उहे ज़ालिम आहिनि, हीअं हूअं क़तल उन्हनि कया आहिनि, उन्हनि वॾा कमु ख़राबु कया आहिनि। हर क़ौम जे अंदरि फॉल्ट हूंदो आहे। जेकॾहिं कंहिं बि क़ौम जे अंदरि को फॉल्ट न आहे, उहा क़ौम पोइ फ़रिश्तो आहिनि, उहे क़ौम फ़रिश्ता आहिनि। असां सिंधियुनि खां बि ग़लतियूं थींदियूं आहिनि, ईअं न आहे त को असां सिंधी जेको आहे फ़रिश्ता आहियूं, अफ़गानियुनि खां बि थियूं हूंदियूं। बाक़ी इहा तासुब रखणु क़ौम जे अंदरि, पोइ सर इहा क़ौमियत आहे। इन क़ौमियत खां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मना कराई आहे। इन क़ौमियत खां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मना कराई आहे त इस्लाम एतदाल वारो मज़हब आहे। ॾिसो सहाबा जे अंदरि कुझु सहाबा मके वारा हुया मुहाजिर, ऐं कुझु सहाबा हुया मदीने वारा अंसार। मके वारनि जो मिज़ाज पंहिंजो, मदीने वारनि जो पंहिंजो, पर इहे सहाबा जॾहिं हिकु प्लेटफॉर्म ते बीठा, अलाह जो कसम ईअं लॻे पियो इन जो मामलो एतिरो पाण में वेझो हुयो जीअं सगन ॿाहिरनि खां बि वधीक। सहाबा मुख़्तलिफ़ क़ौम, बनू उमैया वारा, कुरैश कबीले वारा, बनू नजार कबीले वारा, मुख़्तलिफ़ यानी कबीले वारा सहाबा हुया। पर जॾहिं सहाबा नमाज़ ते बीहंदा हुया, जॾहिं सहाबा हिकु मजलिस में वेंदा हुया, कोई जेको आहे कंपेयर न करे सघंदो हे को पंहिंजा सॻा भाइर आहिनि या हिन जी का मुख़्तलिफ़ जेको आहे को क़ौम आहे। त कम्यूनिट्स माण्हू इन जी ॻाल्हि खे कंहिं क़िस्म जो कोई बि वैल्यू ॾियण जी कोशिशि न कयो। इहे पाण जेको बसि हवा ते हलंदा आहिनि। इन टाइम मामलो ईंदो मज़हब जो, इस्लाम जो न, त इहे सभु जेको आहे मां साफ़ु ॻाल्हि कयां, कुतनि वांगुरु जेको आहे भौंकंदा इस्लाम जे मथां। ईअं भौंकंदा जीअं को छितो कुतो भौंकंदो आहे। यानी साफ़ इन मां मालूम ई थिए थो त हिननि खे जेकी चिड़ आहे न, इन लिबरल माण्हुनि खे अलाह जो कसम चिड़ जेकी आहे न, मुजीब रहमान जी शख़्सियत का नाहे, या सिंध जे कंहिं मौलवी जी शख़्सियत का नाहे, या राशिद महमूद का नाहे, उन्हनि खे शख़्सियत का नाहे। असुली जेकी इन्हनि खे चिड़ आहे न, उहो दीन इस्लाम खां आहे। ॻाल्हि ॿ चार वांगुरु वाज़े आहे, बिल्कुलु वाज़े आहे। ऐं इन ते इनशाअल्लाह अञा तफ़सीली मूंखे गुफ़्तगू करणी आहे। कंहिं टाइम जेको आहे इनशाअल्लाह मां रिकॉर्ड करे छॾींदुमि, ऐं तव्हां पोइ ॾिसिजो पंहिंजे मुंहं सां। घणो इन्हनि जो को गंद आहे इस्लाम जे ख़िलाफ़ु, हिते उहो असां बयानु नथा करे सघूं मेंबर ते। बाक़ी इनशाअल्लाह मां पंहिंजे स्टूडियो जे अंदरि उहा रिकॉर्ड करे, ऐं तव्हां तफ़सील सां उहा गुफ़्तगू ॾिसिजो त इहे इस्लाम जे लाइ केतिरो इन्हनि प्रोपेगंडा हलायो आहे। अलाह ताला तमामु मुस्लमान खे सम्झ नसीब अता फ़रमाए। साईं कुझु माण्हू चवंदा आहिनि त मौलवी सिर्फ़ु निकाह ऐं जनाज़ो पढ़ाईंदा आहिनि, उहो कमु असां पाण बि करे सघूं था, लिहाज़ा हाणे मौलवियुनि जी का बि ज़रूरत न आहे। असां चवंदा ख़ुदा जेको आहे माण्हू खे अहिड़ो नेक बनाए। असां चवंदा न अलाह करे हे जंहिं ॻाल्हि लिखी आहे न, ख़ुदा करे हिन ते अमल कनि। असां चवंदा ख़ुदा हर हिकु मुस्लमान खे एतिरो दीन वारो बनाए जो हो पंहिंजे पुटनि जो निकाह बि पाण पढ़े, पंहिंजे वालदेन जो जनाज़ो बि पाण पढ़ाइनि, ऐं अबे खे गुसुल बि पाण ॾियनि, ऐं औरतूं पंहिंजी वालदा खे गुसुल बि पाण ॾियनि। असां चऊं था इहा त ॻाल्हि ज़ोरी पब्लिक असांजी गर्दन में विधी आहे न, त जनाज़ो बि जेको आहे तव्हां पढ़ायो, अल्हम्दुलिल्लाह असां बीठा आहियूं। असां त हर हिकु मौक़े ते तव्हां ॾाढो बीठा आहियूं। त काफ़ी लिबरल साईं चए तव्हां हाणे मुलनि जी ज़रूरत न अथव, तव्हां मौलवियुनि जी ज़रूरत मथां तव्हांखे जेको आहे ज़हन में ॻाल्हि हुजे त असां इस्लाम खे वॾो फ़तह कयो आहे, चई इहो निकाह पढ़णु असांखे बि अचे थो। त मां ॾाढो ख़ुशि थियुमि यार इन ॻाल्हि ते। मां चयो यार मसे जेको आहे शौर आयो आहे, चङो थियो त असां मौलवियुनि जी ज़िद में इहो हिननि खे सम्झाई आहे। मां ॿिया बि ॻाल्हि भली निकाह पढ़ाइनि, अल्हम्दुलिल्लाह मां इंतिहाई वॾो ख़ुशि थींदुमि। अलाह ॾिसो, मां चवां थो हर हिकु मुस्लमान एतिरी नॉलेज रखे जो जीअं हिते मां बयानु थो कयां न,
हे असांजा सभु जमायती एतिरा क़ाबिल हुजनि जो मेंबर ते वेही करे बयानु करण जहिड़ा थी वञनि। असांजा हर हिकु मुस्लमान निकाह पढ़ण जो क़ाबिल हुजे। मौलवी ॾे फ़ोन करण जी कंहिं क़िस्म जी कोई बि ज़रूरत न आहे। जनाज़ो अबे जो मां पाण पढ़ाईंदुमि ऐं हुकुम बि इहो ई आहे त जनाज़ो वॾे मड़ो जेको ध्यान सां पढ़ंदो न, मां अॼु ॻाल्हि सभु साफ़ थो कयां, क्लियर कयां। मां अक्सर ॻाल्हियूं साफ़ करे तव्हांखे ॿुधाईंदो आहियां। जेको जनाज़ो पुटु जेको आहे न पीउ जे लाइ ध्यानु ॾेई पढ़ंदो न, ओतिरो मौलवी न पढ़ंदो। मौलवी चवंदो अल्लाह अकबर, जनाज़ो पढ़ी करे कंप्लीट, बाबा अल्लाह हवाले, अल्लाह जे हवाले हाणे जाते पहुते हाणे हक़ीक़त में असां बि हीअं चवंदा न, जाते पहुते हाणे असां छा कंदा, असां हिकिड़ी तरीक़ेकार जेको आहे उहो पूरो कंदासीं। पुटु जेको जनाज़ो पढ़ंदो वॾो ध्यानु सां पढ़ंदो। उहो चवंदो हे आॾो जेको बीठो आहे न, उहो बंदो आहे जंहिं मूंखे हिते 35 साल ताईं हिते पहुचायो आहे, नंढाप काटी करे हिन में ख़िदमत कई आहे। ऐं पुटु जेको जनाज़ो पढ़ंदो इंतिहाई ध्यानु लॻाए करे पढ़ंदो। या अल्लाह अबे जी मग़फ़िरत कर, या अल्लाह अबे जी मग़फ़िरत कर। मौलवी साहब अल्लाह अकबर करे वाह, 4 तकबीर हणी करे, बाबा अल्लाह ताला मग़फ़िरत कंदो तुंहिंजे अबे जी। फ़िलहाल मानी मस्जिद में पहुचा पोइ ॾिठो वेंदो बाद में। इहा ॻाल्हि सीरियस, ॾिसो ॻाल्हि इहा मां क्लियर थो कयां, इनखे मज़ाक इशू न बनायो। इहा ॻाल्हि हक़ीक़त, असां जनाज़ो पढ़ंदासीं, जेको ध्यानु लॻो अल्लाह अकबर करे असां पढ़ाईंदासीं, जेको हुकुम आहे। पर मां ॿुधाइण इहो चाहियां थो, वॾे मड़ो ध्यानु जेको ॾींदो उहो औलाद ॾींदी आहे, उहो औलाद ॾींदी, उहो पीउ ॾींदो। जेकॾहिं पुटु जनाज़ो पढ़ंदो उहो पीउ ध्यानु वॾो ॾींदो। छाजे करे चवंदो यार हे मुंहिंजी औलाद आहे, अल्लाह ताला हिनजी मग़फ़िरत करे। वॾे मड़ो जेको ॾिसो न, कोई बि जेकॾहिं इंतकाल करे वञे, वॾे वॾो गम जेको आहे मौलवी खे पहुचंदो आहे। मुंहिंजी तरफ़ जेकॾहिं फ़ोन अचे त फ़िलहाणो जेको आहे मुंहिंजो अबो गुज़रे वियो आहे, इन जो जेको आहे जनाज़ो तव्हां पढ़ण जी कोशिशि कयो। त मां ठीकु आहे, हिते पहुची वियो, पोइ तव्हां जनाज़ो पढ़ंदासीं। पर हिते जेकॾहिं मां फ़ोन अचे चाचो इंतकाल करे वियो आहे, ताली झटको लॻंदो न मूंखे। त चाचो न अबे जो भाउ आयो आहे न, त पोइ मां फ़िक्रमंद थी करे जनाज़ो पढ़ंदुमि। त पाण जेको इस्लाम खे सिखण जी असां कोशिशि कयूं। हर हिकु मुस्लमान खे एतिरो इस्लाम अचे जो उहो जनाज़ो बि पढ़णु ॼाणे, निकाह पढ़णु बि ॼाणे, ऐं अहिड़ी तरह गुसुल ॾियण बि ॼाणे, नमाज़ पढ़ण बि ठीकु ठाकु ॼाणे। अल्लाह ताला तमामु मुस्लमान खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। कंहिं बि इंसान खां बार बार कंहिं शइ जो सुवालु करणु कीअं आहे, बिल्कुलु ग़लति आहे। कंहिं बार बार हिकिड़ी शइ जो सुवालु जेको आहे कंहिं बि मुस्लमान खां करण जी कोशिशि न कयो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे, सुवालु सभु शयुनि जो थी वियो, जेकी शइ अचे थी। मिसाल ॾियां न, मोटरसाइकिल जो बार बार सुवालु, मोबाइल जो बार बार सुवालु, मोबाइल जो बार बार सुवालु, सही मूंखे तूं मोबाइल, या अहिड़ी तरह मूंखे मोटरसाइकिल, मूंखे तूं कार ॾे, मां फ़िलाणो हेॾे ड्राइविंग करे वञा। ऐं सुवालु बार बार ज़िंदगी में ज़रूरत पए, मुशक़त थी वञे, तकलीफ़ थी वञे, दोस्त खां पोइ करे सघो था सुवालु, थोरी घणी उनजी इजाज़त आहे। बाक़ी बार बार सुवालु करण जे बारे में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस बयानु कई। अल्लाह जे नबी फरमायो, जेको बार बार दुनिया जे अंदरि इंसाननि खां सुवालु करे थो, क़यामत ॾींहुं अहिड़े हालत में पेश कयो वेंदो जो हिन जे चेहरे ते गोश्त न हूंदो। ऐं बार बार सुवालु करण में इज़त ते डैमेज पवंदी आहे, बार बार सुवालु करण में इज़त ते डैमेज पवंदी आहे। तव्हांजो वॾो मनसबु आहे, पर कंहिं दोस्त खां बार बार तव्हां कंहिं शइ जो सुवालु कयो, साईं मूंखे ॾियो, मूंखे ॾियो, अॼु बि, सुभाणे बि, ॿिए ॾाड़े बि, टे ॾाड़े बि, तव्हांजो वैल्यू, तव्हां ठीकु ठाकु मुफ़्ती हो, तव्हांजो वैल्यू किरी पवंदो, बिल्कुलु किरी पवंदो। मज़बूत थियो। कंहिं खां सुवालु मुशक़त थी पए, तकलीफ़ थी पए न, पोइ कंहिं खां थोरो घणो सुवालु वठण जी कोशिशि कयो। साईं गाॾी महिरबानी करे मूंखे ॾियो, जेकॾहिं तव्हांजे कमु न आहे त मुंहिंजो फ़िलाणो कमु आहे, मजबूरी थी पए। बाक़ी वञी करे कांगू जो होटल ते चांहि पीणी आहे, उनजे लाइ मोटरसाइकिल वठणु, हा पोइ त इहो ज़ुल्म आहे न। या अहिड़ी तरह टूअर तूं हणे, चकर तूं लॻाईंदी, दोस्त खां मोटरसाइकिल वधी, त अहिड़े मामलात में सुवालु करण जी कोशिशि बिल्कुलु बि न कंदा कयो। सेलर वारा जेकी कटौती कंदा आहिनि, मण ते 1 किलो ऐं 100 ते 100 मण ते 2.5 मण, उहो कीअं आई? सेलर वारनि जी कटौती इहा नाजाइज़ आहे, हराम आहे। उहे जेकॾहिं रक़म खाइनि था, शरीर एतबार सां हराम खाइनि था। ॻाल्हि सम्झ अची वई साईं, हराम था खाइनि। जेकॾहिं मां हिकिड़ो मण थो ॾियां त मूंखे मण जा पैसा मिलनि, मां तव्हां सां डीलिंग कयां, मां पंहिंजो मण 4000 में ॾियणु चाहियां थो। मां मिसाल हिकिड़ो ॾियां, अधे खे मां हिकिड़ो मण ॾिनुमि, मण हिन मां सां डीलिंग कई त 4000 ते हू मूंखे मण ॾींदी, मां मण हवाले कयोमांसि। अधु चयो त हिकिड़ो मूंखे किलो ॿियो बि ॾे, त बाबा किलो तोखे छाजो ॾियां, किलो तोखे मां छाजो ॾियां? चए न मूंखे ॾे, न मूंखे ॾे। त हुन खां पुछियो त मूंखां इहो मण ते 1 किलो तूं छाजो वठणु चाहीं थो? चए न इहो असांजी कटौती आहे। त इहो जेको जबरन एतबार सां मूंखां वरितो वञे थो,
इस्लाम जे अंदरि इहो बिल्कुलु हराम आहे। हा बाक़ी मां पाण डीलिंग कयां थो, मां चवां थो ठीकु आहे मण ते 1 किलो मां तोखे ॾियां थो, 4000 रुपए ते तूं मण खण, 1 किलो तोखे छूट आहे, ऐं मां मुतमिन आहियां, इतफ़ाक़ आहे मुंहिंजो, उन सूरत में जेकॾहिं कटौती करंदो पोइ कोई बि मसइलो न आहे। पर मां मुतमिन न आहियां, मां चवंदो हे तूं बदमाशी थो करे यार मूंसां, हे गुंडागर्दी करें थो, त पोइ सर इन सेलर वारे जे लाइ बि दुरुस्त न आहे। सेलर वारा ज़ालिम वॾो मसइलो कंदा यार, वॾो मसइलो कंदा। हे जेके माण्हू रोडनि ते निकिरंदा इन्हनि जी बि हक़ीक़त में मजबूरी आहे। मां बि पंहिंजा कुझु सेलर ते अन ॾींदा आहियूं असां बि, मां उते वियुमि सेलर ते हिकिड़े दफ़े लाथोसीं त बाबा हे ट्रैक्टर ते असां अन खणी आयासीं, उन ट्रैक्टर खे जेको लॻल हुयो जेक, हाणे हूअं त जेक लॻल न हूंदो त मज़दूर लाइन पिया, हाणे त जेक लॻल आहे, अब मज़दूर कंहिं केस में कोई बि हथु न विधो, सॼो असां ईअं लाथोसीं। लास्ट में असां ॾिठो त पर्ची जे अंदरि लिखियलु हो त लाही जा हेतिरा असां पैसा कटिया आहिनि। अड़े ख़ुदा जा बंदा, हे त लाही असांजे ड्राइवर करामत ॾेखारी आहे, हे त उनजी करामत आहे, जेक जे ज़रिए असां सॼो अन हेठि लाथो आहे। चई साईं इहो असांजो उसूल आहे, भले तव्हांजो जेक ट्रैक्टर खे जेक लॻल हुजे न त बि जेको असां मज़दूरी जी लाही कढींदासीं। अड़े बाबा ॾींदे कहिड़े मज़दूर खे पैसा, इहे पैसा ॾींदे बि सही छो थो करे, चए उन मामले में जेको तव्हांजो कमु न आहे। हाणे तो केॾी वॾी गुंडागर्दी आहे न यार, बदमाशी आहे न ॾिस हिकिड़े क़िस्म जी। हिकिड़ो हक़ीक़त में जेकॾहिं मज़दूर अन लाहे थो न त पोइ ठीकु आहे यार, तुंहिंजी लाही जो असांजे मथां हक़ लॻे थो, पर मज़दूर जेकॾहिं लाहे बि नथो, ऐं लाहे असांजो ई ट्रैक्टर वारो जेके ज़रिए सां थो, ऐं पोइ बि जेकॾहिं तूं 2000 कटे न, छा आहे हे साईं, छा आहे पोइ, हे पोइ गुंडागर्दी आहे, बदमाशी आहे। मां पहिरीं ॻाल्हि मोटायां, हराम जे ज़रिए सां जेकी बि रक़म आणींदव न, हराम जे ज़रिए सां जेकी बि रक़म आणींदव उहा रक़म रिकवर बि एतिरी स्पीड में थींदी आहे। हराम जे ज़रिए सां फौरी तौरु करोड़ रुपयो हीअं चकर में लॻो न त इहो रिकवर बि हीअं चकर में करोड़ वापसि हलियो वेंदो, ऐं अल्लाह ताला कंहिं क़िस्म जो कोई बि उनजे अंदरि बरक़त न विझंदो। अल्लाह ताला तमामु सेलर वारनि खे, सेठनि खे, दीवाननि खे छॾे ॾियो, उन्हनि जो त ग़रीबनि जो मज़हब बि मुख़्तलिफ़ आहे। हे क्लिप जेको आहे दीवाननि जे लाइ न अथव, हिंदुनि जे लाइ नाहे, हिंदुनि जो पंहिंजो मज़हब आहे, उहो जेकॾहिं कटौती कनि था उनखे बग़ैर टेंशन कढाई छॾींदा कयो, छाजे करे उन सां तव्हांजी डीलिंग ॿिए क़िस्म जी आहे। मुस्लमान जेकॾहिं अहिड़ी बदमाशी करे थो न त मुस्लमान हिकु चवे मां ला इलाहा इल्लल्लाह जो इक़रार थो कयां, इहो क़ुर जेको आहे इन जे मथां मुंहिंजो ईमान आहे, अल्लाह हिकिड़ो आहे, पोइ मुस्लमान खे जो तूं बदमाशी थो करे, हाणे अल्लाह ताला इन मुस्लमान खे सम्झ नसीब अता फ़रमाए।